बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अवल नाम अल्लाह जो ॾींदड़ ॾेह सारे ॾई न पचारे मिढ़निया मेहरबान घणो। पाण ई जल जलालहू, पाण ई जान जमाल, पाण ई सूरत पिरीअ जी, पाण ई हुस्न कमाल, पाण ई पीर मुरीद थिए, पाण ई पाण ख़याल, सभो ई हाल मंझां ई मालूम थिए। अस्सलामु अलैकुम तमाम नाज़रीन, उम्मीद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अव्हां जे लाइ, नेक तमन्नाऊं अव्हां जे लाइ। अव्हां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जो अव्हां जे पंहिंजे प्रोग्राम सुबह मेहरान में अव्हां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां भलीकार चवां थी, इन ई उमेद सां त जिथे बि मौजूदु हूंदव पंहिंजे कमकारनि सां अहीं ज़रूरु लॻल हूंदव, उन पुर एतमादी सां पंहिंजा कम ज़रूरु कंटिन्यू करे रहिया हूंदव। समूरी सिंध खे सुर्ख सलाम आहे। हमेशह किताबनि में पढ़ंदा रहियासीं, ॾाढो पढ़णु बि पहिरीं ॾुखियो लॻंदो हो, पोइ जॾहिं मुख़्तलिफ़ माण्हुनि जा ख़ूबसूरत तजुर्बा ॿुधासीं। तजुर्बा बि कुझु ॾाढा ख़ूबसूरत हूंदा आहिनि। कुझु माण्हुनि जी ज़िंदगी जो जेको तजुर्बो गुज़रंदो आहे उहो मूंखे लॻंदो आहे त यूथ जे लाइ ॾाढो काराइतो हूंदो आहे, न्यू जनरेशन जे लाइ ॾाढो सुठो हूंदो आहे। त जॾहिं कचहरियूं ॿुधबियूं आहिनि, जॾहिं यूज़फुल डिस्कशन्स हूंदा आहिनि, त पोइ हिकिड़ो पढ़ण जो जेको जज़्बो आहे न, उहो बि इंसान में पैदा थींदो आहे। पोइ किताब पढ़ण जी जेका आदत हूंदी आहे त उहा ॾाढी सुठी मूंखे लॻे थो त आदत पइजी वञे थी। जॾहिं तारीख़ ख़ासि तौर ते पढ़िजे थी त पोइ ॾाढी शुरूअ में ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे, ॾाढो हिकिड़ो रफ हिकिड़ो स्केजुअल बि कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे, त पोइ मेंटेन करणु ऐं मैनेज करणु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। ख़ैर, पोइ जॾहिं पढ़िजे थो त पोइ किताबनि में सिर्फ़ु हमेशह ई न जिदोजहद जे बारे में पढ़ियोसीं, जेके तहरीकूं गुज़रियूं उन जे बारे में पढ़ियोसीं, पर लॻंदो हो त इहो हिकिड़ो हसीन ख़्वाबु आहे। सिंध समूरी हिकु थिए, इहो हिकिड़ो ख़्वाबु आहे, पर समूरी सिंध खे हिकु थींदे बि ॾिठोसीं। पाणी जो मसइलो जेको अव्हां जो असां सभिनीनि जो मसइलो आहे, पाण सभिनी जे जियापे जो मसइलो आहे, ॿार जो मसइलो आहे, पाण सभिनी जे फ्यूचर जो इहो सुवालु आहे। ऐं इहा बका जी हिकिड़ी जंग आहे। जेकॾहिं इहा बका जी जंग न विड़ूं हा त पोइ असां वटि कुझु बि न बचे हा। समूरी सिंध खे हिकु थींदे जॾहिं ॾिठोसीं त यकीननि हर ॾींहं ते हिन मंच ते उहा ॻाल्हि कईसीं ऐं अव्हां ताईं अपडेट्स बि पहुचायूंसीं। आयल जेके मौज़ूज़ महिमान पोयां जेके बि प्रोग्राम्स गुज़रिया आहिनि, उन्हनि में इहो ई असांजो अहम मौज़ू रहियो, जंहिं ते असां केनाल्स बाबति ॻाल्हायोसीं, कारपोरेट फार्मिंग बाबति ॻाल्हायोसीं। सिंध जे हक़नि जी लिस्ट तमामु वॾी आहे, उहा लिस्ट ठाहिण ते वेहंदासीं ऐं तारीख़ जा वर्क उथलाईंदासीं त पोइ वेसा गातियूं तमामु घणियूं आहिनि। पर ख़ैर, समथिंग इज़ बेटर देन नथिंग। कुझु जेकॾहिं बहितरी थिए थी त पोइ उहा बहितरी सुठी आहे। ऐं सभिनीनि खे मुबारकूं बि हुजनि, छाकाणि त असांजो हीउ हक़ु जेकॾहिं असां खसियो वञे हा त पोइ असां वटि वाक़ई में कुझु बि न बचे हा। उहो असांजो खितो आहे, असांजी उहा क़ौम आहे जेका एंग्रो बेस्ड आहे, एग्रीकल्चरल बेस आहे। पाणी आहे, सावक आहे, ख़ुशहाली आहे, त पाण सभु आहियूं। असांजो कुल गुज़र सफ़र पाणीअ ते आहे। पुछड़े ते रहंदड़ क़ौम खे हक़ीक़त में ओतिरी पाणी जी ज़रूरत हूंदी आहे जेका मथीं आबादी खे ज़रूरत हूंदी आहे। सो इहो असांजो हक़ु आहे। मां हर सिंध वासी खे मुबारकबाद ज़रूरु ॾियणु चाहींदमि। वरी बि इहो चवणु चाहींदसि त कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितरु हूंदो आहे। कुझु फ़ैसिला तमामु घणा ज़रूरी हूंदा आहिनि। कॉर्पोरेट फार्मिंग जो मसइलो अञा बि तमामु वॾो मसइलो आहे। पाण सभु सिंधी उन ते बि ॻाल्हायूं था, उहो असांजो हक़ु आहे, उन ते पाण ॻाल्हाईंदासीं। ऐं अॼु इजलास जेको CCI जो थियणो उहो कल्ह थियो, नोटिफिकेशन असां सभिनीनि जे साम्हूं आयो ऐं उन खां पोइ काफ़ी रस्ता बि खुली विया आहिनि, कुझु लिंक रोड्स बि खुली विया आहिनि, जेको ॿुधायो वञे पियो मीडिया ते। अवी सभु बि ॾिसंदा हूंदा ऐं सोशल मीडिया जेका पाण सभिनी खे घणो एक्टिव रखे वेठी आहे, उन ते बि अव्हां सभिनीनि खे ख़बर पवंदी हूंदी। उन खां अलावा अॼु जेके बि असांजा एडवोकेट्स बबड़लो में मौजूदु आहिनि, उन्हनि जो सखर में अॼु 12 बजे मीटिंग बि आहे। वधीक जेके बि अपकमिंग प्लान्स हूंदा उहे पाण सभिनीनि जे साम्हूं ईंदा। आमिर नवाज़ वड़ाइस जॾहिं अॻु भराई कई ऐं उन क़यादत जो हू इमाम थी बीठो त समूरी सिंध उन सां गॾु बीठी। उनजो कल्ह जॾहिं ॻाल्हायो उन सां फ़ोन कॉल ते प्रोग्राम में, त शॉर्टली उन्हनि आंसर ॾिनो पे, ॾाढा काइंड, ॾाढा सॉफ्ट स्पोकन पर्सन पाण आहिनि। मां उन्हनि खे जज़्बाती थींदे कंहिं बि वीडियो में न ॾिठो आहे।
तव्हां बि ईअं ई उन्हनि खे लाइटली ॻाल्हाईंदे सॉफ्टली ॻाल्हाईंदे ॾिठो हूंदो ॻाल्हाइनि सॉफ्टली था पर उन्हनि जो जेको मुद्दो आहे उहो ॾाढो अहम आहे पुख़्तो उन्हनि जो ॻाल्हाइणु ज़रूरु आहे ऐं ॿी ॻाल्हि जेका अहम ॻाल्हि आहे त हौसलो ॾींदड़ उत्साह ॾींदड़ हौसलो वधाईंदड़ वरी बि असांजी सिंध आहे अवी सभु आहियो असांजा मारवाड़ आहिनि जंहिं वक़्तु ई जोगी जाॻिया पोइ सूर न रहंदा साॻिया सो बसि इन घड़ीअ जो पाण सभिनीनि खे इंतज़ारु ज़रूरु हुयो नाज़रीन अॼु जे प्रोग्राम में बि इन्हनि तमामु इशूज़ ते पाण ॻाल्हाईंदासीं जेके असांजी सिंध जा मसइला आहिनि ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर इंडिविजुअल पर्सन जेको बि जिथे मौजूदु आहे जेको बि जंहिं फील्ड सां लाॻापियल आहे उन जो हिकिड़ो पंहिंजो मौक़िफ़ हूंदो आहे ऐं पंहिंजो हिकिड़ो पर्सपेक्टिव हूंदो आहे उहो ज़रूरु ॿुधाइणु चाहींदासीं आयल जेके मौज़िज़ महिमान आहिनि उन्हनि खे भली कार चवणु चाहींदसि हिन अङण ते नासिर पंवर साहब असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि नासिर पंवर साहब जो हमेशह ॾाढो पॉज़िटिव रोल ॾिठो आहे सोशल मीडिया ते बि पाण एक्टिव रहंदा पर नॉट ओनली सोशल मीडिया हूअं बि उन्हनि खे ॾाढो असां एक्टिव ॾिठो आहे मुख़्तलिफ़ स्टेजिस ते मुख़्तलिफ़ मंच हूंदा आहिनि जिते पाण ॻाल्हाईंदा आहिनि ऐं सच में एतिरो उन्हनि जो अहम ॻाल्हाइणु हूंदो आहे हिकिड़ो लॻंदो आहे न हिकिड़ो माण्हू जेको रिसर्च कंदो आहे उन रिसर्च बेस ते ॻाल्हाईंदो आहे पाण हमेशह अहम पॉइंट्स ते ॻाल्हाए वठनि अहम मुद्दनि ते ॻाल्हाए वठनि दिलि जी गहराई सां अव्हांखे मां भली कार चवणु चाहियां थी एनवायरमेंटल एक्सपर्ट पर्सन पाण आहिनि ऐं जॾहिं बि उन्हनि सां कंहिं बि मंच ते स्पेशली हिन मेहरान टेलीविज़न ते उन्हनि सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी आहे त उहो प्रोग्राम अव्हां ताईं ॾाढो कामयाबी सां माशाअल्लाह सां पहुतो आहे होपफुली त अॼु जो डिस्कशन बि ॾाढो यूज़फुल रहंदो दिलि जी गहराई सां अव्हांखे ॿीहर मां भली कार चवणु चाहींदसि मदद अली झतियाल साहिबु प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं पाण जनाब उस्ताद आहिनि उनखां अलावा जेकर उन सर्विसिस जी ॻाल्हि कयां थी त सचल आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज हैदराबाद में पाण हिन वक़्तु पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि उनखां अलावा पाण ॾाढो सुठो लिखंदा आहिनि सुठा राइटर आहिनि मूं वटि किताब बि मौजूदु आहे पाण जी कॉपी मुंहिंजे लाइ असांजा डायरेक्टर साहिबु मुर्तज़ा मजबूरी जेके पोयां मौजूदु हूंदा आहिनि हर शइ खे लीड करे रहिया हूंदा आहिनि उन्हनि जे लाइ बि तोहफ़े तौरु खणी आया आहिनि थैंक यू सो मच तारीख़ झतियाल बिरादरी हिन खे बि ज़रूरु इनशाला पढ़ंदासीं ऐं हिन जो जेको फीडबैक हूंदो उहो वरी पोइ असांजे सोशल अकाउंट ते ज़रूरु असां जेको आहे सो मां कोशिशि कंदसि त उते ज़रूरु रखां तव्हांखे दिलि जी गहराई सां भली कार चऊं था कीअं आहियो ठीकु आहियो सर महिरबानी तव्हांजी थैंक यू सो मच होपफुली त हीउ जेको डिस्कशन आहे असांजे व्यूअर्स ताईं ॾाढो यूज़फुल रहंदो अच्छा नासिर साहिबु अव्हां सां ई ॻाल्हि ॿोल जी शुरूआति करणु चाहींदसि हीउ जेको सिंध खे हिकु थींदे ॾिठोसीं यकीननि पाण सभिनी खे ख़ुशी बि आहे CCI जो नोटिफिकेशन ऐं इजलास जेको कल्ह थियो छा चवणु चाहींदो मां सम्झां थो त हिकिड़ी पंहिंजे मुनफ़रद हिकिड़ी तहरीक आहे ऐं यूनिक तहरीक आहे जंहिंमें हर मकतब फ़िक्र जो माण्हू उन में नौजवान हुजनि ॿार हुजनि औरतूं हुजनि बुज़ुर्ग हुजनि ऐं सियासी मुख़्तलिफ़ पार्टियूं ऐं समाजी तंज़ीमूं अदबी तंज़ीमूं सभई जेको आहे सो हिकु हंधि गॾु थियूं हिकु वन पॉइंट एजेंडा ते गॾु थियूं बिल्कुलु ऐं उहो इन करे थियूं छाकाणि त ज़ाहिर आहे त सिंध जी जेका बका आहे उहा सिंधू दरिया सां गॾियल आहे जेकॾहिं सिंधू दरिया आहे त सिंध बि आहे हिन वक़्तु तव्हां ॾिसो था त असां वटि अॻु में ई जेको असांजो सूबनि जे विच में मुआदो आहे पाणी जो 1991 जो उन ते बि अमल दरामद नथो थिए सही माना में ऐं उन ते सिंध जा पंहिंजा कंसर्न्स रहिया आहिनि माज़ी में हालांकि उन वक़्तु जॾहिं मुआदो थियो पिए उन वक़्तु बि सिंध जा कंसर्न्स हुआ ऐं ख़ासि करे जेको डेल्टा में पाणी जे हवाले सां कोटड़ी डाउन स्ट्रीम जे हवाले सां छाकाणि त उन में इहो तय थियो हो त हिकिड़ियूं फुल फ्लेज स्टडीज़ थींदियूं जंहिंमें फर्दर डिटरमिन कयो वेंदो त केतिरो पाणी कोटड़ी डाउन स्ट्रीम में डेल्टा लाइ छॾियो वञे पर उनखां पोइ जेका स्टडी थी उन ते बि सुबुह मुतफ़िक़ कोन थिया ऐं उहो जेको ॻाल्हि उहा अध में रहिजी वई त असां त इहो ई मुतालबो कंदा रहिया आहियूं त 1991 जेको वाटर कार्ड आहे उनखे लेटर एंड स्पिरिट में उन ते अमल कयो वञे उन ते इम्प्लीमेंट कयो वञे त मथां वरी हीअ जेके 6 केनाल हुआ इहे हिकिड़ा मुतनाज़ केनाल हुआ इन करे बि त हिकिड़ो त जेको चोलिस्तान जो इलाइक़ो आहे उहो एरिड ज़ोन आहे वारियासो आहे बयाबान आहे सारा आहे त हिकिड़ो मां सम्झां थो त टेक्निकली हिकिड़ो नॉन फीज़ेबल प्रोजेक्ट आहे इन हवाले सां त उते वाटर रिक्वायरमेंट वधीक आहे हिकिड़ो त पाणी जेको आहे सो वारियास इलाइक़े में सीपेज थींदो ऐं ॿियो एवापोरेट थींदो बाफ़ छाकाणि गर्मी तमामु घणी आहे जीअं सिंध में तमामु घणी गर्मी आहे त उन हवाले सां मां सम्झां थो त हीउ हिकिड़ो फीज़ेबल प्रोजेक्ट न हो चोलिस्तान जो प्रोजेक्ट ऐं हिन वक़्तु जेको CCI में जेको फ़ैसिलो थियो आहे उहो उन मां बि इहो लॻे थो त हिन वक़्तु फ़िलहालु हिनखे मुलतवी कयो डिफर कयो वियो आहे ऐं एड सच को नोटिफिकेशन जारी न कयो आहे पर उनजा मिनट्स जेके आहिनि जेके उन में फ़ैसिला थिया आहिनि उहे जारी कया विया आहिनि त नोटिफिकेशन अञा उनखे पोइते जी ॻाल्हि आहे
ऐं इन खां अलावा कॉर्पोरेट फार्मिंग ते बि सिंध जा पंहिंजा हिकिड़ा कंसर्न्स रहिया आहिनि त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे त सिर्फ़ु कैनाल्स जी त ॻाल्हि थी आहे, कॉर्पोरेट फार्मिंग जे हवाले सां का ॻाल्हि नज़र न पई अचे। त मां सम्झां थो त ॿई इशूज़ जेके आहिनि सिंध जे हवाले सां तमामु हिकिड़ा हसास मसइला आहिनि ऐं असांजी जेका ओवरऑल जेका पाणीअ जी वाटर अवेलेबिलिटी आहे उहा बि घटिजे पई, छाकाणि त ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज हिकिड़ी हक़ीक़त आहे हिन दौर जी। ऐं असांजे दरिया जो जेको दारोमदार आहे उहो ग्लेशियर्स ते आहे ऐं ग्लेशियर्स तेज़ीअ सां मेल्ट थी रहिया आहिनि, ठीकु आहे। ऐं असांजा तव्हां ॾिसो त दरिया बि सुकी वियो, ॿेला सुकी विया, ढंढूं ढोरा सुकी विया ऐं सॼी जेका असांजी हिकिड़ो फितरी निज़ाम हो, कुदरती निज़ाम हो, उहो डिस्ट्रॉय थी वियो आहे। त तंहिंजे करे वाटर फॉर जेको लाइफ, वाटर फॉर नेचर, फितरत जे लाइ त असांखे पाणी खपे न। त उन हवाले सां असां ॾिसूं था त असां वटि जॾहिं पाणीअ जी विरासत थिए थी त पाणी ज़राअत लाइ ॻाल्हि थिए थी, पाणी असांजी जेका डोमेस्टिक आहे इंसानी कंज़म्पशन लाइ पाणी जी ॻाल्हि थिए थी या इंडस्ट्री लाइ पाणी लाइ ॻाल्हि थिए थी, पर पाणी फितरत लाइ, पाणी ॿेलनि लाइ, पाणी ढंढुनि ढोरनि लाइ, पाणी डेल्टा लाइ उनजी ॻाल्हि कोन थी थिए, ठीकु आहे। त उन हवाले सां असांजा जेके बि डॉक्यूमेंट्स आहिनि या जेके अकार्ड्स आहिनि उहे ख़ामोश आहिनि, साइलेंट आहिनि। त हिकिड़ो आलमी लेवल ते इहो उसूल आहे त तव्हां नेचर खे बि पाणी छॾियो। हाणे जीअं असांजो कचे जी जेका इकानमी हुई, जेका उते पाणी ईंदो हर साल इनंडेशन थींदी हुई, ठीकु आहे, त उहो ख़ुशहाल माण्हू आहे, जेको रिवराइन फॉरेस्ट हो, उते माण्हू मालवंद हुआ, उन वटि तमामु घणो चौपायो माल हो, मेंहूं ॿकरियूं, ऐं उन वटि खीर जी तमामु घणो पैदावार थींदी हुई। अहिड़े नमूने सां जेको इको सिस्टम हो जंहिंमें तव्हांखे मुख़्तलिफ़ जानवर पखी पखण मिलंदा हुआ, हाणे उहे सभु असां एलिमिनेट करे छॾिया। उन में मां सम्झां थो त हिकिड़ा त नेचुरल फैक्टर्स आहिनि ऐं ॿिया मैन मेड फैक्टर्स आहिनि। हाणे हिकिड़ो त जॾहिं तव्हां वटि पाणी सिस्टम में अवेलेबल ई न आहे त तव्हां ॿिया कैनाल्स कीअं था ठाहियो, इहो हिकिड़ो अजीब सुवालु आहे। ऐं हिन खां अॻु में बि जॾहिं परवेज़ मुशर्रफ दौर में ANG अब्बासी साहब जे सरबराह में हिकिड़ी कमेटी ठाही वई, टेक्निकल कमेटी, त ANG अब्बासी साहब तमामु हिकिड़ो इन डेप्थ हिकिड़ी एनालिसिस कई, स्टडी कई ऐं उन इहो साबित कयो त सिस्टम में पाणी मौजूदु कोन्हे, त इन करे नो मोर कट्स या नो मोर डेम्स ऑन इंडस रिवर। त इहा ॻाल्हि एस्टेब्लिश थियल आहे त सिस्टम में पाणी न आहे ऐं ग्लोबल वार्मिंग ऐं क्लाइमेट चेंज में पाणीअ जी वधीक तव्हां बिल्कुलु सही चओ पिया। एरसा जे एक्ट मुताबिक़ असां ताईं ओतिरो पाणी कोन थो पहुचे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पाणी जॾहिं घुर्ज थिए थी, पाणी जा मसइला पैदा थींदा, उन खां पोइ कैनाल्स वारो मामिलो त हिकिड़ो नेचर जे बि ख़िलाफ़ु थी वञे थो। त सभिनी सिंधियुनि जो हिकु ई आवाज़ु रहियो त नो मोर कैनाल्स ऑन इंडस, असांखे को बि कट, को बि वढ पंहिंजे दरियाह ते क़बूल कोन आहे, पाणी असांजो जियापो आहे। अच्छा आमिर साहब, इहो सुवालु ज़रूरु पुछणु चाहींदसि त हीअ जेका जदोजहद पाण सभिनी ॾिठीसीं, इहो सबकॉन्शियसली ज़हन में हुयो त इन तरह असांजी क़ौम गॾु थींदी, इन पूरे कैनवस खे अव्हां कीअं ॾिठो आहे? जी, हीउ जेको आहे उहो ई मूं जीअं अर्ज़ु कयो त शुरू में त मुख़्तलिफ़ इदारा या फोरम्स इन ॻाल्हि खे आवाज़ु उथारियो, पर जेका असांजी सिविल सोसाइटी, मां सम्झां थो जेके वकील आहिनि, उहा हक़ीक़ी माना में सिविल सोसाइटी आहे ऐं उन्हनि इन में इनिशिएटिव वरितो। सियासी पार्टियुनि जो बि जीअं मूं चयो पंहिंजो किरदारु रहियो, अदबी इल्मी समाजी तंज़ीम जो बि रहियो। ऐं मां सम्झां थो त हर मकतब फ़िक्र, तव्हां ॾिसो त राइटर्स पंहिंजो तमामु घणो रोल प्ले कयो आहे, शाइरी थी आहे, सिंधू दरिया जे मुख़्तलिफ़ शाइरी थी आहे, असां वटि पंहिंजो मुख़्तलिफ़ असांजे फ़नकारनि सिंधू दरिया खे ॻायो आहे। त तमामु घणो असां हिनखे ॾिसूं था त जेका हिकिड़ी मुतहरिक सिंध असांखे नज़र अचे थी, जंहिंमें हर मकतब फ़िक्र जे माण्हू पंहिंजो पंहिंजो हिसो हुन में शामिलु कयो आहे। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। मदद अली जतियाल साहब, तव्हां खां बि तव्हांजी राय ॼाणणु चाहींदासीं। हीअ मूंखे लॻे पियो त बबरलो जो जेको धरणो आहे, जेको पूरो एतिरो जदोजहद हक़ीक़त में रही, हिकिड़ो गुलदस्तो ज़रूरु रहियो, जंहिंमें हर मकतब फ़िक्र जो माण्हू अचे पियो ऐं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराए पियो। तव्हां कीअं ॾिठो हिन पूरे कैनवस चई सघूं था न हिनखे, ख़ूबसूरत कैनवस खे? अॼु असांजा जेके अक्सर दोस्त ॾाह आहिनि न, उहे इन खे इमेजिन वठनि था, न थियण जहिड़ी ॻाल्हि थी आहे हिन दफ़े सिंध में। माना एॾो वॾो कठ थियणु ऐं असांजे वकील बिरादरी जी जेका हिसो उन तरफ़ तवजह वञणु हिकिड़ो इमेजिन आहे। ऐं इमेजिन जेके शयूं थींदियूं आहिनि, मां सम्झंदो आहियां त इहे नेचुरली थींदियूं आहिनि, गॉड गिफ्टेड हूंदियूं आहिनि। अलाह साईं कंहिंजे रूह में राम विझे थो, पोइ कोशिशि करे निकिरी पवे थो। पोइ जॾहिं उहो कोशिशि करे थो, उहा बिरादरी कोशिशि करे थी, जीअं वकील बिरादरी आहे, त पोइ पोयां
पाणी माण्हू उनजे पोयां उन्हनि जी रूह में बि रहम अची थो वञे, ख़्यालु अची थो वञे, छो त ज़हन त मुख़्तलिफ़ आहिनि, मुख़्तलिफ़ सोच आहे माण्हुनि जी। कुझु मामला ॾाढो टिगड़ कंदा आहिनि ऐं ज़रूरत बि हुई असांजी क़ौम खे हिन वक़्तु। असांजी सिंध में मुख़्तलिफ़ पार्टियूं बि आहिनि अॼु, जेका प्रेशर पार्टी आहे या जेका चऊं असां हींअर इक़्तिदार में आहे, उहा ख़ुदि हुकूमत जो हिसो हुई, पार्ट हुई। उहा पार्टी उन खां अलावा अलाए केतिरियूं ॿियूं पार्टियूं बि हुयूं। उहे सभु पीपल्स पार्टी त पंहिंजी जॻह ते हिकिड़ो ॿियो रोल प्ले कयो, टेक्निकल तरीक़े सां या कीअं बि लास्ट में अची। पहिरियां त हुननि जो ॿियो रोल हुयो, पर पोइ अची ऐं जॾहिं आवाम जो हुननि ॾिठो, जेके सभु पार्टियूं जेके मुख़्तलिफ़ ग्रुप बंदी में विरहायल हुयूं उहे बि हिकु थी वियूं, त पोइ उन्हनि जे लाइ बि माना परेशान कुन सूरत हाल पैदा थी वई। ऐं इहो सॼो कुदरती थियो आहे, मुंहिंजो जेको आहे इमेजिन इहो कुदरती थियो आहे। ऐं सिंध ते को ख़ासि अलाह जी जेका सो रहमत जीअं जारी आहे। ॾिसो सिंध ते अॼु खां ई हमला न थिया आहिनि, सदियुनि खां थींदा पिया अचनि, सदियुनि खां थींदा पिया अचनि, सिलसिलो हलंदो पियो अचे। पर सिंध ते ख़ासि अलाह जी का वाज आहे जो उन्हनि खे मुंहुं ॾेयूं अचे पई। नुक़सान बि तमामु घणो खाधो, पर वरी डेवलपमेंट बि थींदी रहे थी। इहो बि त हिकिड़ो गैबी मदद चइजे न, डेवलपमेंट बि थिए पई ऐं अॻिते बि असां अचूं पिया, दुनिया में बि अञा असां पैमाने ताईं त न पई थिए, पर ठीकु आहे हिन दफ़े बहितर आहे। स्टेप रहियो रहियो। जीअं सर ॻाल्हि कई त इन नहरी निज़ाम जे करे असांजो जेको आहे सो टोटल चौपाई माल ते ऐं ज़रात ते असांजो गुज़र 70 सैकड़ो हींअर बि असां उन ते गुज़र सफ़र कयूं, उन्हनि जो बि त मालिक अलाह आहे न। सही सही। अच्छा मदद अली जतियाल साहिबु, सिंधूअ जी ॻाल्हि ज़रूरु कंदासीं ऐं सिंधूअ जी ॻाल्हि थिए पई हिन वक़्तु जेकॾहिं दरिया ते नज़र पवे थी त छा वीचार आहिनि अव्हां जा? हर तरफ़ वारी जा तह आहिनि। बिल्कुलु। मां हितां काल जेको आहे सो 2 ॾींहं पहिरियां हितां जामशोरे खां सफ़रु कयो, वेंदे मां बबरले बि वियुसि, मां सखर ताईं बि मां वियो आहियां, मेहर दादू, जीअं सर ॻाल्हि कई झंगल बि कचे वारा इलाइक़ा बि ॾिस, किथे को पाणी जो ढुक नथो मिले, रुॻो वीरानी आहे, बयाबानी आहे। उन्हनि माण्हुनि जूं निंडूं हराम हुयूं, त असांजो मुस्तक़बिल छा थींदो? छो त हारी जो सॼो ख़ानदान उन ते सर्वाइव थो करे, पर पाकिस्तानी उन एग्रीकल्चर ते थो हले। त जेके बेपच आहिनि, वरी ॾिसो अलाह जी का अहिड़ी हिकमत आहे, हिन साल फसल बि उहे भला न थिया आहिनि, वरी रेट बि न रहिया आहिनि, पर पोइ बि हू ज़ात अज़ीम आहे, घटि वधायूं थियनि थियूं, पर वरी बि माण्हू सर्वाइव करे थो। बहरहाल पाणी जी कंडीशन ॾाढी ख़तरनाक हद ताईं, जेको हींअर उत्साह पियो, हींअर कल्ह खां जेको आहे सिलसिलो जेको जुड़ियो आहे, भला डिले ई थियो आहे, खणी मञूं था डिले थियो आहे, पर डिले में बि कामयाबी आहे, इहा बि फतेह आहे असांजी। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। नासिर पंवर साहिबु, तव्हांखां मां पुछणु चाहींदसि त पाणीअ जी असांजी क़ौम खे केतिरी ज़रूरत पवे थी, ऐं हिन वक़्तु पाणी न आहे, सिर्फ़ु वारीअ जा उहे तह आहिनि, माण्हुनि जी अखियुनि में उदासी आहे, बेचैनी आहे हक़ीक़त में असांजी क़ौम में, उहे माण्हू जेके पुछड़ी ते रहंदा आहिनि लॾ पलाण ते मजबूर थी विया आहिनि। असांखे हिन वक़्तु पाणी जी केतिरी ज़रूरत आहे, केतिरी घुर्ज आहे? हिकिड़ो त जीअं ॻाल्हि थी ज़रात, ऐं ज़रात में वरी असां वटि जेको ॿिनि सूबनि जे हिसाब सां असां वटि जेका क्रॉपिंग सीज़न हूंदी आहे उहा अर्ली क्रॉप सीज़न हूंदी आहे, असां वटि अगाटा फसल थींदा आहिनि, त माना असांखे पाणी बि अगाटो खपे। त हिन वक़्तु असां अप्रैल ख़तमु पियो थिए, मई शुरू थियण वारो आहे, पर अञा बि असां वटि पाणीअ जी शदीद खोट आहे। ऐं शुरू में इरसा ॿुधायो त 35 सैकड़ो आहे, पोइ उहा वधंदी केॾी महिल 45 में 50 सैकड़ो ताईं वञी पहुती आहे। त हिन वक़्तु ड्राउट कंडीशन आहे, ठीकु आहे, ॾुकार जी कंडीशन आहे। ऐं ॾुकार हूअं अॻे ॾुकार सिर्फ़ु ॾुकार जो जॾहिं ॻाल्हि थींदी या तसवर ईंदो हो त उहो सिर्फ़ु थर या काछो कोहिस्तान ॾुकार उॾां ईंदो हो, पर हाणे इहो ॾुकार असांजे इरिगेटेड बेल्ट में अची वियो आहे, ठीकु आहे, जेको सरसब्ज़ इलाइक़ो जीअं तव्हां चयो त जेके असांजा एग्रीकल्चर ज़ोन हुआ या असांजा कचे जा ज़ोन हुआ, उते हाणे ॾुकार पंहिंजे निशानियूं पंहिंजूं छॾे पियो, असरात छॾे पियो। त उन हवाले सां असां ॾिसूं था त हर इलाइक़े जी वाटर रिक्वायरमेंट पंहिंजी आहे। अच्छा, अहिड़े हवाले सां सिंध जेको आहे हाईली अर्बनाइज़्ड प्रोविंस आहे, सभ खां वधीक जेका शहरी आबादी आहे सा बि असां वटि आहे, ऐं जेको अर्बनाइज़ेशन जो रेट आहे उहो बि असां वटि घणो आहे। त जेका लॾ पलाण थिए पई, शहरनि में आबादी वधे पई, ऐं उहा बग़ैर कंहिं रिथाबंदी जे मनसूबाबंदी जे, उहो वरी हिकिड़ो अलॻि सब्जेक्ट आहे। पर जीअं जीअं तव्हां वटि शहरनि में त पीअण जो साफ़ु पाणी जेको बेसिक ह्यूमन राइट आहे, इंसानी हक़ आहे बुनियादी, उहो न ॿाहिराड़ीअ में आहे साफ़ु पाणी, न असांजे शहरनि में आहे। हाणे अचूं था असां जूं नेशनल इंटरनेशनल कमिटमेंट्स ते, त UN जा हिकिड़ा 17
SDGs आहिनि, सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स, ठीकु आहे। हाणे उन में सभिनी में इहो ई आहे त असां ही 17 डेवलपमेंट गोल्स में पीअण जो साफ़ु पाणी बि मुहैया कंदासीं ऐं जेका एनवायरमेंट आहे, नेचर आहे, उनखे बि बचाईंदासीं, मुख़्तलिफ़ पावर्टी घटाईंदासीं, गुरबत घटाईंदासीं। त इहे 17 गोल्स आहिनि, उन्हनि ते 2030 ताईं असांखे कमु करिणो आहे। हाणे असां जेको आहे सो 2025 में अची विया आहियूं, बाक़ी 5 साल बचा 2030 में। त हाणे तव्हां अंदाज़ो कयो त असां किथे बीठा आहियूं ऐं SDGs किथे बीठा आहिनि। त उन हवाले सां असां ॾिसूं था त जेको एनवायरमेंट सेक्टर हुजे या वाटर सेक्टर हुजे, उन में जेका इन्वेस्टमेंट करणु खपे उहा हिकिड़ो त घटि आहे, ऐं जेके पाणीअ जे हवाले सां जेके कंज़र्वेशन करणु खपे, उनखे सस्टेनेबल जेको मैनेजमेंट कजे। हाणे हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो न, जेको पॉलिसी जो जेको हिकिड़ो वॾो गैप आहे, हिकिड़ो त उनजो सबबु इहो आहे त असां वटि जेके पॉलिसी ठहनि थियूं या फ़ैसिला थियनि था, डिसीशन्स थियनि था फोरम्स ते, उन में कंहिं थिंक टैंक्स खे इन्वॉल्व नथो कयो वञे। सॼी दुनिया में थिंक टैंक्स हूंदियूं आहिनि, टेक्निकल माण्हू हूंदा आहिनि, उन्हनि खां एडवाइस वरिती वेंदी आहे, उन खां इनपुट वरितो। हाणे नतीजे में थिए छा थो त असांजा जेके मेजर फ़ैसिला आहिनि उहे हिकिड़ा चंद मख़सूस माण्हू आहिनि, जिन खे उहो जेकॾहिं राति जो को ख़्वाबु अचे थो त उन ते उहो कमु शुरू था करे छॾनि, ऐं उन में न सूबनि खां न कंसल्टेशन कनि था, न पब्लिक जो उन में इनपुट आहे, न ख़ासि करे जेके थिंक टैंक्स आहिनि या टेक्नोक्रेट्स आहिनि। मां तव्हां नासिर साहिबु इहो ज़रूरु पुछणु चाहींदमि त हीअ जेके असांजी क़ौम में हक़ीक़त में बीमारियूं आहिनि न, इहे वॾियूं, इहे कॾहिं ख़तमु थींदियूं? इहे ख़तमु त न थींदियूं जॾहिं असां वटि गुड गवर्नेंस ईंदी, ठीकु आहे। जेके डेमोक्रेटिक इंस्टीट्यूशन्स आहिनि उहे मज़बूत थींदा, ऐं गुड गवर्नेंस त प्री रिक्विज़िट आहे, ठीकु आहे। जेकॾहिं उहा हुकुमरानी रूल ऑफ लॉ, जेसीं ताईं असां वटि रूल ऑफ लॉ न हूंदो, मेरिट न हूंदी, ऐं असां वटि करप्शन जेसीं ताईं ख़तमु न थींदी, इहे सभई उनखे फीड कनि था बेड गवर्नेंस खे। त असां वटि न मेरिट आहे, न रूल ऑफ लॉ आहे, ऐं करप्शन असां वटि वधंदी पई वञे। जेका इंडेक्स ठहंदी आहे, जेके बि ग्लोबल जेके इंडिकेटर्स ईंदा आहिनि, उनमें करप्शन जी बि हिकिड़ी इंडेक्स ठहंदी आहे, ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल हलसार, त उन में असां किथे बीठा आहियूं। अहिड़े नमूने सां ह्यूमन डेवलपमेंट जी जेका इंडेक्स ठहे थी, उन में बि असां पोइते आहियूं। त जेके बि असांजूं इंडिकेटर्स आहिनि, उन में का असांजी ख़ासि परफॉर्मेंस न रही आहे। त मूं इहो पियो त जेके हीअ पॉलिसी ठहनि थियूं, जेके थिंक टैंक्स न हुजण जे करे या उनजे इनपुट न हुजण जे करे, बजाए इहो त जेको एक्ज़िस्टिंग इरीगेशन सिस्टम आहे या एग्रीकल्चर प्रैक्टिसिस आहिनि, उनखे इम्प्रूव कयूं, वाटर लॉसिस खे घटायूं। तव्हां हिकिड़ा नवां मनसूबा आणियो पिया जंहिंमें जॾहिं तव्हां वटि पाणी आहे कोन, ऐं तव्हां एॾी इन्वेस्टमेंट कयो पिया हिकिड़े पंहिंजो अहिड़े मुल्क में जिते रिसोर्सिस जी खोट आहे। असां वटि जेका हिन वक़्तु बि डेवलपमेंट आहे, असां काफ़ी मुख़्तलिफ़ जेके आहिनि से कर्ज़ वठूं था, लोन वठूं था मुख़्तलिफ़ पंहिंजो सपोर्ट जे लाइ। त उन हवाले सां इहा डेवलपमेंट सस्टेनेबल न आहे, मां सम्झां थो। ऐं असां वटि ॿियो इहो आहे त असांजी जेका अप्रोच आहे उहा रिएक्टिव आहे, ठीकु आहे। असां पहिरीं खां प्लानिंग कोन था कयूं, प्रोएक्टिव अप्रोच असां वटि न आहे का, ठीकु आहे। असां वटि जॾहिं का आफ़त या मुसीबत मथां अचे थी, पोइ असां जाॻूं था। त मां सम्झां थो त असांखे इन रिएक्टिव अप्रोच मां निकिरी, मां हमेशह चवंदो आहियां असांखे प्रोएक्टिव अप्रोच अडॉप्ट करणी पवंदी। बिल्कुलु बिल्कुलु उहो ई न, त जॾहिं प्लानिंग न हूंदी आहे त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे इन ई तरह जो एक्शन जो त रिएक्शन हूंदो ई आहे, त उहो इन तरह साम्हूं अचे थो, भंभट बणिजी साम्हूं अचे थो। अच्छा, वधीक असां नेचर ते बि ॻाल्हाईंदासीं, नेचर खे हिन वक़्तु छा जी घुरिज आहे, मां ज़रूरु इहो पुछणु चाहींदमि, पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। व्यूअर्स, नंढिड़ो ब्रेक आहे, काॾे न वञिजो, मां ॾिसंदा रहिजो पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहराण। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवां थी, वेलकम चवां थी अवां जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। स्क्रीन ते हेठि नंबर हली रहियो आहे, ज़रूरु डायल कजो, प्रोग्राम में शामिल थिजो। को सवाल अव्हां जो हुजे त ज़रूरु, जेकॾहिं मौज़ूअ सां रिलेटेड क्वेश्चन हूंदो त ॾाढो सुठो लॻंदो, उन सवाल खे अॻियां ज़रूरु उन टॉपिक खे बि मां चाहींदसि त अॻियां रखां, उन ते ॻाल्हायूं असां। अच्छा, असां जेकॾहिं स्कूल जी ॻाल्हि कयूं था त न्यू स्टेशन शुरू थी चुको आहे। अव्हांजा ॿार हिकु क्लास मां ॿिए क्लास में ज़रूरु इन वक़्तु विया हूंदा, ऐं उनखां अलावा हिकिड़ो पूरो सिस्टम थींदो आहे, हिकिड़ो सेटअप थींदो आहे। एजुकेशन जी जेकॾहिं ॻाल्हि थिए थी त पूरो मूंखे लॻे थो ख़ुशहाली जंहिं क़ौम में हूंदी आहे न, उहा क़ौम ॾाढी तकड़ी अॻियां वधंदी आहे। अच्छा, असांजो हितां जो स्टूडेंट जॾहिं ॿाहिरि वञे थो त उहो कॉम्पिटेंट स्टूडेंट ज़रूरु आहे। काफ़ी सारियूं उहे दोस्तूं सफ़ा एवरेज स्टूडेंट्स जॾहिं उहे ॿाहिरि वञनि था त पोइ उहे कॉम्पिटेंट स्टूडेंट्स ज़रूरु आहिनि, पंहिंजो पाण खे साबित कनि था ऐं हिकिड़ी सुठी डिग्री सां वापसि अचनि था। उन खां पोइ वरी जेको आहे पंहिंजी सर्विसिस हिते ई ॾियनि था। हिकिड़ो ॾाढो सुठो इहो मूंखे लॻंदो आहे त साइड ज़रूरु आहे।
खोड़ सारी स्कॉलरशिप्स आहिनि असां सभिनीनि जी स्टूडेंट्स जी त कोशिशि हूंदी आहे त पाण किथे न किथे अप्लाई कंदा रहूं किथे न किथे को सही तरीक़े सां कमु थी वञे त पंहिंजी एजुकेशन खे बि कंटिन्यू कजे ऐं उन खां पोइ वरी जेको आहे सो बहितर तरीक़े सां किथे न किथे पंहिंजो रोल प्ले ज़रूरु कजे उन खां अलावा मूंखे लॻंदो आहे एक्टिव रहण बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे सोशली एक्टिव रहण बि ॾाढो ज़रूरी हूंदो आहे पंहिंजी डिग्रीज़ हर शइ पंहिंजी जॻह ताईं ॾाढियूं बहितर हूंदियूं आहिनि पंहिंजी ज़िंदगी खे हर को बहितर करणु चाहींदो आहे पर ॻाल्हि अहम इहा आहे त असां पंहिंजे मुआशिरे में छा कॉन्ट्रीब्यूट कयूं था मूंखे लॻंदो आहे त उन्हनि माण्हुनि जो नालो हमेशह ई ज़िंदा रहंदो आहे जेके ॿियनि जे लाइ बि कुझु कंदा आहिनि पंहिंजे लाइ हर को कंदो आहे पर पंहिंजी सोसाइटी में पाण छा कॉन्ट्रीब्यूट कयूं था असांजो पॉज़िटिव रोल किथे आहे इन ते थोरो ध्यानु ज़रूरु ॾियणु खपे ॿियो कोशिशि पंहिंजे हथ में आहे कोशिशि ज़रूरु करे सघिजे थी नासिर साहिबु जेको टॉपिक हले पियो असां नेचर ते ॻाल्हायूं पिया असांजी नेचर खे हिन वक़्तु छा जी ज़रूरत आहे धरती खे छा जी ज़रूरत आहे ॾिसो धरतीअ में हिन जेका बि गड़बड़ थिए पई ऐं जेको माहौल में तब्दीलियूं अचनि पियूं जेको वायुमंडल चेंज पियो थिए ऐं हर साल गर्मी पद जा नवां रिकॉर्ड पिया ठहनि ऐं हींअर कल्ह बि तव्हां ॾिसो त काफ़ी शहरनि में 51 टेम्परेचर हो बिल्कुलु ॾाढी तमामु दादूअ में 51 हो हिते 48 ऐं एवरेज इहो पियो हले त माना जेकॾहिं 48 आहे या 51 आहे फील लाइक तव्हां अंदाज़ो कयो त केसि ताईं हूंदो त हिकिड़ो त असांजो जेको नेचर रवैयो आहे उनखे असांखे रिविज़िट करिणो पवंदो ठीकु आहे असां वटि वणकारी घटिजंदी पई वञे वणकारी वधाइणी पवंदी अच्छा नासिर साहिबु हितां खां कंटिन्यू कयूं था लाइव कॉलर आहिनि उन्हनि खे शामिलु करणु चाहींदमि प्रोग्राम में हेलो अस्सलाम वालेकुम हेलो अस्सलाम वालेकुम तव्हांखे मुंहिंजो आवाज़ु अचे पियो प्रोग्राम में शामिलु थी चुका आहियो पंहिंजो नालो ॿुधाइजो किथां खां ॻाल्हायो पिया जी जी मुंहिंजो नालो अताउल्ला आहे अभी जी अताउल्ला भाउ खे भलीकार चवां थी सुबुह मेराण प्रोग्राम में छा चवणु चाहींदव माशाअल्लाह इहो जेको कैनाल मनसूबो रद्द थियो आहे तमामु माना हिकिड़ी ख़ुशख़बरी आहे साईं वॾी हा बिल्कुलु बिल्कुलु थैंक यू सो मच प्रोग्राम में तव्हां शामिलु थियो ॿियो कुझु चवणु चाहींदव बसि इहो ई आहे त माना सिंध आबाद रहे बसि ख़ुशहाल हुजे आमीन आमीन हक़ीक़त में हीअ डिले वारी ॻाल्हि बि असांजे माण्हुनि खे ॾाढी सुठी लॻी आहे उहो मूं चयो न कुझु न हुजण खां कुझु हुजणु बहितर आहे जी सर प्लीज़ तव्हां हिन में मां हिकिड़ो एड कंदुसि त जेको हिकिड़ो लफ़्ज़ यूज़ थींदो आहे कंसेंसस हा 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 कंसेंसस जी ॻाल्हि उते थींदी आहे जॾहिं ॿिनि पार्टियुनि जे विच में का हिकिड़ो माना को प्रोपोज़ल हुजे या ॿी पार्टी उन में का लचक ॾेखारे जॾहिं सिंध जो मौक़िफ़ त वाज़े आहे बिल्कुलु त असांखे किरणु न खपनि त कंसेंसस कीअं बिल्ड थींदो कंसेंसस त असांजो हिकिड़ो ई आहे बिल्कुलु त नो मोर कैनाल्स नो मोर कट्स ऑन इंडस रिवर हाणे इहो जॾहिं बार बार चयो थो वञे त कंसेंसस बिल्ड कंदासीं माना असां सिंध खे कन्विंस कंदासीं सिंध जो त मौक़िफ़ क्लियर आहे असांखे कैनाल्स न खपनि असांखे वधीक सिंधु दरिया ते कट्स न खपनि ऐं हीउ जेको सिंध पंजाब जो जेको पाणी जो तकरार आहे हिनजी हिकिड़ी तमामु वॾी हिस्ट्री आहे 200 सालनि खां हीउ वधीक अरसो थी चुको आहे त मुख़्तलिफ़ तरीक़नि सां पहिरीं ॻाल्हि आहे त असां वटि वाटर अकाउंटिंग जो सिस्टम आहे कोन ठीकु आहे अॻे हिकिड़ो टेलीमेट्री निज़ाम जी ॻाल्हि थी टेलीमेट्री निज़ाम खे फेल कयो वियो सिस्टम में पाणीअ जी अवेलेबिलिटी आहे कोन उहे बि अंग अखर सही नथा मिलनि ठीकु आहे ऐं हिन वक़्तु जेको पंहिंजो इरसा में जेको आहे मेंबर वफ़ाक़ जे तरफ़ां उनखे बि हाणे उनखे में शामिलु कयो वियो आहे सिंध में नॉमिनेट कयो ठीकु आहे त इहा जेका कंपोज़िशन आहे ऐं प्लस इन जी इरसा जो जेको रोल आहे त पाणीअ जी अकाउंटिंग खे कई वञे त पहिरीं असांखे ॿुधायो वञे त सिस्टम में पाणी आहे केतिरो ठीकु आहे ऐं पोइ हुन में डिस्ट्रीब्यूशन कीअं थी थिए त इहो हिकिड़ो वॾो सुवालु आहे बिल्कुलु नसीर मेमन साहिब जी ॾाढी सुठी कॉन्ट्रीब्यूशन आहे रोज़ जी बुनियाद ते आर्टिकल्स पब्लिश थींदा रहंदा ऐं पढ़ूं था त बिल्कुलु अपडेट रहूं था असांखे हक़ीक़त में जेका पाणी जी ज़रूरत आहे न उहो असांखे उहा असांजी नीड ई पूरी नथी थिए त पोइ हीअ सभु मनसूबा किथां असांजी क़ौम बर्दाश्त करे सघंदी असांजो दरिया बर्दाश्त करे सघंदो असांजी धरती बर्दाश्त करे सघंदी नेचर बर्दाश्त करे सघंदी इहा सभु नेचर जे हवाले सां ॻाल्हि हले पई त मां इहो पियो चयो त असांजो जीअं हिकिड़ो त अर्बनाइज़ेशन वधे पई ऐं ग्रीन स्पेसिस घटिजनि पिया फॉरेस्ट एरिया घटिजे पई ऐं जेको आलमी उसूल आहे त ॿेला हुजणु खपनि अगरि कंहिं बि मुल्क जी एराज़ीअ ते 25% एराज़ीअ ते ॿेला हुजणु खपनि त पाकिस्तान में मुश्किल सां 4 खां 5% ऑफिशियल जेका डेटा आहे उहा चवंदा त ॿेला आहिनि पर जेकॾहिं वरी सिंध ते नज़र विझूं था त असां वटि ॿेला तक़रीबन ख़तमु थी चुका आहिनि तबाह थी चुका आहिनि जेको रिवर असां वटि ऑफिशियली 4 क़िस्म जा ॿेला आहिनि सिंध में हिकिड़ो त कचे जा ॿेला आहिनि रिवराइन फॉरेस्ट आहे ॿिया पके जा ॿेला आहिनि जिन खे इरीगेटेड प्लांटेशन चऊं था इन खां अलावा तिमर जा ॿेला आहिनि जेके कोस्टल एरियाज़ में आहिनि मैंग्रोव्स जा फॉरेस्ट जंहिंखे चऊं था ऐं टियों जेको आहे एरिड ज़ोन जेका असांजी आहे अच्छा तव्हांखे मां ॿुधायां त सिंध जी 65% एराज़ी क्लासीफाइड आहे एरिड ज़ोन मीन्स 3 ज़ोन्स आहिनि हुन में कोहिस्तान आहे
उन में काछो आहे, उन में थर आहे, नारा रीजन आहे। जी त ॿई पासा ओलह ऐं ओभर असां वटि एरिड ज़ोन आहे। जी ठीकु आहे। ऐं बाक़ी जेका आहे तक़रीबन 35% जेको ग्रीन एरिया आहे जंहिंमें एग्रीकल्चर बि आहे, तंहिंमें फॉरेवर एंड फॉरेस्ट बि आहिनि। त हाणे जेकॾहिं हीअ कैनाल्स ठहंदा त मां सम्झां थो त हाणे त हीअ मुलतवी थी वियो आहे, इंशाल्लाह उमेद कयूं था त इन ते ई अमल थींदो। हा, पर जेकॾहिं तव्हां जेकॾहिं ख़ुदा ख़ास्ता इहो ठहे हा त पोइ असांजी जेका 65% एराज़ी त अॻे ई एरिड ज़ोन आहे, बाक़ी 35% बि कन्वर्ट थी वञे हा, सिंध मुकमल बयाबान थी वञे। सही, ठीकु आहे न। ऐं हिन वक़्तु बि तव्हां ॾिसो त सिंध मुकमल उन डिज़र्टिफिकेशन उनखे असां चऊं था टेक्निकल ॿोली में, डिज़र्टिफिकेशन जेको प्रोसेस आहे उहो वधीक तेज़ थियो आहे, इंटेंसिफाई थियो आहे। ऐं इन करे तव्हां ॾिसो त गर्मी जा नवां रिकॉर्ड ठहनि पिया, ग्लोबल वार्मिंग, क्लाइमेट चेंज, ऐं उन मां बि ज़ाहिर सिंध मुतासिर थी रही आहे। त उन में असांजी पॉलिसीज़ त आहिनि, क्लाइमेट चेंज पॉलिसी नेशनल लेवल ते बि आहे, सिंध जी बि पॉलिसी क्लाइमेट चेंज जी ठही आहे, पर उन ते अमल दरामद करण जी ज़रूरत आहे। त सिर्फ़ु पॉलिसी पेपर ते न हुजे, उनखे इम्प्लीमेंटेशन जी तरफ़ असां खणी वञूं। ऐं जेका असां ॻाल्हि पई कई जेका फॉरेस्ट जी, त चइनि क़िस्मनि जा असां वटि फॉरेस्ट आहिनि। त जेको एरिड ज़ोन में जेके ॿेला हूंदा आहिनि या वेजिटेशन हूंदी आहे उनखे रेंज लैंड चयो वेंदो आहे। त इन्हनि चइनि क़िस्मनि जी सूरत हाल ॾिसूं था त असां वटि रेंज लैंड ते बि प्रेशर वधी वियो आहे, छाकाणि त एरिड ज़ोन में बरसाति, उते जेका ज़िंदगी आहे उहा उन जो दारो मदार बरसाति ते आहे। बरसातूं घटि थियनि थियूं त वेजिटेशन कवर घटिजे थो, उतां जी लाइवलीहुड मुतासिर थिए थो, माण्हुनि जो गुज़र सफ़र मुतासिर थिए थो। नतीजे में उहे माण्हू वरी इरीगेटेड बेल्ट में अचनि था माइग्रेट करे, चाहे थर जा हुजनि, कोहिस्तान जा हुजनि, उहे लाइव स्टॉक खे माल खे खणी वरी अचनि था इरीगेटेड बेल्ट। त इरीगेटेड बेल्ट में अॻे सूरत हाल ख़राबु आहे, उते बि पाणीअ जी खोट आहे। ठीकु आहे। त इन हवाले सां असांखे इंटीग्रेटेड अप्रोच तहत इन्हनि रेंज लैंड्स खे बि प्रिज़र्व करिणो आहे, जेके एरिड ज़ोन में वणकारी आहे, वेजिटेशन आहे, उनखे बि सस्टेनेबल जेको यूज़ आहे उनखे करिणो आहे। ऐं जेको रेन वाटर हार्वेस्टिंग आहे, जेको बरसाति जो पाणी आहे उनखे कंज़र्व करिणो आहे। ऐं इन हवाले सां मुख़्तलिफ़ पंहिंजो इनिशिएटिव वता विया आहिनि, जंहिंमें स्मॉल डैम्स ठाहिया विया आहिनि इन एरियाज़ में, एरिड ज़ोन में, चाहे असांजो थर हुजे, कोहिस्तान हुजे, इन में रेन वाटर हार्वेस्टिंग जे हवाले सां जेके नयुनि में पाणी अचे थो त उनखे ग्राउंड वाटर रिचार्ज करण जे हवाले सां सिंध गवर्नमेंट ऐं वर्ल्ड बैंक जे मदद सां हिकिड़ो स्मॉल डैम्स जो हिकिड़ो नेटवर्क ठाहियो वियो आहे, जंहिंमें ग्राउंड वाटर रिचार्ज थिए थो ऐं उते माण्हू ज़राअत बि कनि था, माण्हुनि खे पीअण जो पाणी बि मिले थो। त अहिड़े क़िस्म जा इनिशिएटिव असांखे वठणा पवंदा। त असुलु ॻाल्हि आहे त फॉरेस्ट जी ॻाल्हि पई थी, त फॉरेस्ट खे असांखे वरी जीआरणो पवंदो ऐं उन लाइ असांजो जेको शुरूआत करणी पवंदी सरकारी सतह ते बि ऐं अवामी सतह ते बि। अवामी सतह ते जॾहिं तव्हां ॻाल्हि कयो था त कुझु अहिड़ा मिसाल जेको आम माण्हू ॿुधे ऐं इंडिविजुअल रोल जेकॾहिं कलेक्टिवली और इंडिविजुअली रोल उहो पंहिंजो कीअं प्ले करे। तव्हांखे हिकिड़ो मशहूरु वाक़ियो ॿुधायां त हिकिड़ी चिपको मूवमेंट शुरू थी कंहिं दौर में। चिपको मूवमेंट उहो भारत जो हिकिड़ो ॻोठ हो, उन में ख़ासि करे औरतुनि जो वॾो किरदारु हो ऐं उहे वणनि खे चंबड़ी पियूं। चिपको मूवमेंट चंबड़ी पियूं। चिपको मूवमेंट इहा आई अथव तव्हां वण असांखे मारे छॾियो पर वण न वढियो। त अहिड़े क़िस्म जो पंहिंजो मूवमेंट्स जेके आहिनि तहरीकूं हिते बि शुरू करणियूं पवंदियूं। त असांखे जेका वणनि सां या फितरत सां जेका दुश्मनी आहे उहा ख़तमु करणी पवंदी। माहौल दोस्त ऐं फितरत दोस्त असांखे अमल करणा पवंदा ऐं उन सिलसिले में असांखे स्कूल्स खां शुरूआत करणी पवंदी, तालीमी इदारनि में शुरू करणु, नेचर क्लब्स ठाहिणा पवंदा स्कूलनि में। ठीकु आहे। हिन में असांजे तालीम खाते जो त जीअं ॿारनि खे असां सेंसिटाइज़ कयूं, उन्हनि खे अवेयरनेस ॾियूं त वणनि जी अहमियत, पाणीअ जी अहमियत ऐं तवानाई जी अहमियत, जेका बि जेके असांजो ॾिसो न क्लाइमेट चेंज जेको आहे सो ह्यूमन इंड्यूस्ड आहे। जेके असांजो इंसानी सरगर्मियूं आहिनि उन्हनि जे करे क्लाइमेट चेंज थिए पियो, उनमें पाणी कोन थो थिए। जेके 3 मेजर ग्रीन हाउस गैसिस आहिनि जंहिंमें तेल आहे, गैस आहे, कोयलो आहे, इन जो जेको इमिशन आहे, अख़राज आहे, इहो हिन ग्लोबल वार्मिंग में कंट्रीब्यूट करे थो ऐं क्लाइमेट चेंज थिए पई। जेतोणीकि पाकिस्तान जो जेको कंट्रीब्यूशन आहे क्लाइमेट चेंज में उहो घटि आहे, इहा ॻाल्हि पंहिंजी जाइ ते आहे, पर असरात बि आहिनि। ऐं गॾोगॾु असांजो जेको डेवलपमेंट जो मॉडल आहे उहो बि एनर्जी इंटेंसिव आहे। माना असां इहे 3 तवानाई जा वसीला तमामु वॾे पैमाने ते इस्तेमालु करे रहिया आहियूं। तेल बि करे रहिया आहियूं, गैस बि करे रहिया आहियूं, कोयलो बि करे रहिया आहियूं। उनजे बनिस्बत जेके माहौल दोस्त तवानाई आहे, जीअं अल्टरनेट एनर्जी आहे, ठीकु आहे, सोलर आहे, विंड आहे, बायोगैस आहे, इहे हाणे असां वटि अञा एंटर थिया आहिनि, हाणे प्रमोट थियनि पिया। इनखे असांखे 20-25 साल अॻु में प्रमोट करिणो खपंदो हो। पर तव्हां ॾिसो त हाणे कुझु दुनिया जा मुल्क अहिड़ा आहिनि जिते सिज जी रोशनी 6 महीना हूंदी आहे, उहे बि
उन्हनि पंहिंजी सॼी इकोनॉमी सोलर ते करे छॾी बिल्कुलु, आहे। असां वटि त असां ख़ुशनसीब आहियूं, मां सम्झां थो असां वटि 12 ई महीना सिज जी रोशनी मौजूदु हर असां वटि रिसोर्सिस आहिनि, हर शइ आहे, बसि यूटिलाइज़ करण जी ज़रूरत आहे। जी हा, त उन हवाले सां असां ॾिसूं था त हिकिड़ी दुनिया खे 2 हिसनि में विरहायो वियो आहे क्लाइमेट चेंज जे हवाले सां। हिकिड़नि मुल्कनि खे चयो आहे त तव्हां मिटिगेशन ते कमु कयो, ऐं हिकिड़नि खे चयो आहे मिटिगेशन मीन्स तव्हां ग्रीन हाउस गैसेस जो अख़राज घटायो। ठीकु आहे, उहो उन में डेवलप्ड कंट्रीज़ जो वॾो कंट्रीब्यूशन आहे, जंहिंमें अमेरिका आहे, यूरोप आहे, चाइना आहे ऐं भारत आहे। इन्हनि जा घणो कंट्रीब्यूशन आहे ग्रीन हाउस, पर असरात पूरी दुनिया ते जी हा। ऐं जेके तरक़ी पज़ीर मुल्क आहिनि जिन जो घटि कंट्रीब्यूशन आहे, उन्हनि खे चयो आहे तव्हांखे एडेप्टेशन ते कमु करिणो पवंदो। एडेप्टेशन ते कमु करिणो पवंदो मीन्स त हिकिड़ी क्लाइमेट चेंज हक़ीक़त आहे, हाणे उहा असांखे हिन सां गॾु रहणो आहे त असांखे पंहिंजी एग्रीकल्चर हुजे, जेका इकोनॉमी हुजे, उनखे एडजस्ट करिणो आहे। एडेप्टेशन मीन्स एडजस्ट करिणो आहे, पंहिंजे लाइफ स्टाइल खे एडजस्ट करिणो आहे। मसलन असां वटि लोड शेडिंग हिकिड़ी हक़ीक़त आहे, ठीकु आहे। हाणे लोड शेडिंग खे असां कीअं था एडजस्ट कयूं, असां वटि ही पंहिंजो बैटरियूं वठूं था, सोलर प्लेट्स वठूं था, यूपीएस यूज़ था कयूं। जी नासिर साहब लाइव कॉलर आहिनि, उन्हनि खे बि शामिल करणु चाहींदमि। हेलो जी, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम व रहमतुल्लाहि व बरकातहू। तव्हांखे भली कार चवां थी, मूंखे लॻे पियो त इहो असांजे जेके कॉलर मदीने खां कॉल कंदा आहिनि, तव्हां उहे आहियो। हा अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह तव्हांखे ख़ैर करे। जी जी, छा चवणु चाहींदव? पाकिस्तान असांजे सभिनी वकीलनि खे, सभिनी भाइरनि खे मुबारकूं हुजनि, तव्हांखे बि मुबारकूं हुजनि। जी जी जी, थैंक यू थैंक यू। ऐं ही जेको ही इनिशिएटिव वरितो वियो आहे, ठीकु आहे, कुझु त थियो आहे न। तव्हांजी महिरबानी प्रोग्राम में शामिल थियण जो मामलो हल करे छॾियो न। तव्हांखे सभिनी खे मुबारकूं हुजनि, मदीने में दुआऊं क़बूल पइजी। जी जी, ओके, थैंक यू प्रोग्राम में तव्हां शामिल थियो। ही असांजा उहे कॉलर आहिनि जेके रोज़ जी बुनियाद ते कॉल कंदा आहिनि, मदीने में मौजूदु आहिनि, ऐं चवंदा आहिनि त मां उते वेही करे दुआ कयां पियो पंहिंजे सिंधीज़ जे लाइ। माशाल्लाह, सिंधीज़ जो जेको रोल ॾिठो आहे न हिन दफ़े ॾाढो ॾाढो ख़ूबसूरत ॾिठो आहे। अच्छा, मदद अली जतियार साहिबु, तव्हांजी तरफ़ अॻियां वधणु चाहींदसि। जॾहिं ब्रेक खां वापसि आयासीं त मां एजुकेशन जी ॻाल्हि कई, तव्हां कॉलेज में आहियो, स्टूडेंट्स में कीअं जज़्बो ॾिसो था हिन वक़्तु जा जेके स्टूडेंट्स आहिनि, थोरो पोयां जेके जनरेशन्स गुज़रियूं आहिनि उन्हनि जी भेट कजे थी, त हींअर जो जेको स्टूडेंट आहे उहो कीअं आहे? हा जी, जीअं पंवर साहिबु ॻाल्हि कई त स्कूल खां कमु शुरू करणु घुरिजे, तॾहिं वञी अॻिते असां उनखे सही तरीक़े सां चिंबड़ी सघूं था, कामयाबु थी सघूं। इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे। हा, त पहिरियां छा हूंदो जो सिलेबस में इहे शयूं मौजूदु हुयूं। जीअं जदीद दौरु आयो आहे त उन्हनि माज़ी वारनि शयुनि खे हिननि माइनस कंदा विया आहिनि सिलेबस में। हालांकि जदीद दौर जा फ़ाइदा आहिनि, पर हाणे उन जदीद दौर जूं सहूलियतूं त हुजनि न। मिसाल कंप्यूटर लैब खोली थी वञे कंहिं स्कूल में, कॉलेज में, उहा अपग्रेड न आहे, वर्किंग में न आहे, त असां उन ते कीअं था पुॼी सघूं? इहो त हिकिड़ो वॾो अलमियो आहे न असांजो। त जेका जनरेशन आहे उहा ॾिसंदी आहे त असांखे मिले छा थो। जेको स्टूडेंट्स आहे, जेको बि एनवायरमेंट उन्हनि खे मिलंदो, जेको बि माहौल उन्हनि खे मिलंदो, उन मुताबिक़ हू अॻिते रन कंदा ऐं उहे सफ़ीर जो किरदारु अदा कंदा आहिनि। स्कूल मां निकिरी पोइ पंहिंजनि दोस्तनि अहबाबनि सां बि उहा स्कूल वारी ॻाल्हि, उस्तादनि वारी ॻाल्हि कंदा, किताबनि वारी ॻाल्हि कंदा, घर में पंहिंजी फैमिली सां ॻाल्हि कंदा। ईअं डेवलपमेंट ई मुआशरे में ॻाल्हि पॉज़िटिव फैलिजी थी वञे। ऐं जंहिंजो जेको आउटपुट उहो जीअं हींअर ॾिसो ताज़ो रिसेंट मीडिया कवरेज मिली, घर घर में आवाज़ु आयो त माण्हुनि जो हिकिड़ो माहौल ज़हन ठही वियो। ज़हन साज़ी हिकिड़ो वॾो कमु आहे। त असांखे इन जेको हींअर माज़ी जी पोज़ीशन ॾिसूं था, हींअर असां अपग्रेड आहियूं ज़रूरु, पर उन लेवल ते अञा न आहियूं। असांखे उन ते कमु करण जी ज़रूरत आहे ऐं उन ते तवजो ॾियण जी ज़रूरत आहे ऐं उस्ताद खे वॾो किरदारु अदा करणो पवंदो। सही। अॼु जो उस्ताद भला कीअं आहे? अॼु जो उस्ताद बि अॼु माहौल जे मुताबिक़ थो हले न। मां चवंदो आहियां इंसान त ही मां बॉडी त आहियां, पर मुंहिंजा बि कई चैप्टर आहिनि इंसान जा। हिकिड़ो मुंहिंजो चैप्टर आहे खाधे पीते जो, हिकिड़ो चैप्टर आहे मुंहिंजो ज़माने जो उथण वेहण जो, हिकिड़ो चैप्टर आहे जेके ही मुल्की लेवल ते मसइला थियनि था, पॉलिटिकल मसइला थियनि था, उहो बि हिकिड़ो चैप्टर आहे जंहिंमें घणो बुसरप मूंखे मिले थो, मां उन तरफ़ निकिरी पवां थो। पर ख़ासि असांजो जेको जियापो आहे उहो खाद खुराक जे मथां आहे इंसान जो। हाणे उहो जियापो जेको आहे सो ॾींहुं जेको डे बाय डे घटिबो थो वञे, सोर्सिस असांजो जेको इनकम उहो डिक्रीज़ थींदी पई वञे, त उहो मुआशिरो कीअं अॻिते निकिरंदो? इकोनॉमी असांखे दुरुस्त करणी पवंदी थ्रू एजुकेशन। एजुकेशन ते नज़र
विझी करे ई कमु करणो पवंदो। सही, बिल्कुलु बिल्कुलु अव्हां बिल्कुलु ठीकु चयो त असांजा ज़हन उतां खां ई मज़ीद ठहंदा, हिकिड़ी ज़हन ॻाल्हि साज़ी ॾाढी ज़रूरी आहे। दुनिया जा जेके ॿिया मुल्क अथव न दी उहे स्किल्ड माण्हू घुराईंदा अथव, नो डाउट। उहे चवंदा आहिनि असांखे असांजे आम यूथ माण्हू खे न ॿाहिरि खपे। वेलकम बि इन जे लाइ कयो वञे थो न। हा, स्किल्ड जे हा लाइ, हा ऐं उते स्किल्ड खणी वञनि था, उन मुल्क खे तरक़ी ॾियारीनि था। बिल्कुलु। ऑस्ट्रेलिया हिकिड़ो मुल्क वॾो आहे, 25% जी आबादी अथव, 75% ईअं पयाबान अथव, पर उते विज़िटर्स ॾिसो, उन्हनि जी जेका डेवलपमेंट ॾिसो, उन्हनि 99% एजुकेशन आहे उते परसेंटेज। बिल्कुलु इमेजिन आहे न, हाणे 25% जंहिंजी आबादी 75% वीरान हुजे, माना कल्टिवेशन एग्रीकल्चर बि न हुजण जे बराबरि आहे, त उहे कीअं था कमु कनि। सही। जीअं पवर साहिबु थिंक टैंक जी ॻाल्हि कई, मां बि इहो ई चवंदुसि, थिंक टैंक किथे आहे असांजी, छा पई करे, माना थिंक टैंक खां क्रॉस करे बाईपास करे कमु कया पिया वञनि, जंहिंजा नतीजा असांखे आम माण्हू खे तमामु पवनि, वॾे माण्हू खे पवनि न पवनि, पर आम जेको असांजी पॉपुलेशन आहे उनखे तमामु घणा असर पवनि। बिल्कुलु ठीकु, बिल्कुलु ठीकु। अच्छा, मूंखे ईअं लॻंदो आहे त असां वटि माहौल छा बि हुजे, पर थोरो पोयां जे टाइम खे भेट कबो आहे न हिन वक़्त सां, त पढ़णो जंहिंखे हूंदो आहे न, जंहिंखे अॻियां निकिरणो हूंदो आहे, उहे उन वण जे हेठां वेही बि पढ़ी विया, जंहिंखे निकिरणो आहे उहो निकिरी वञे थो, बसि दिलि में उहा जेका न हुब हुजणु खपे। हा हा, बिल्कुलु बिल्कुलु। पर ख़ैर वरी बि असांजी जेका गवर्नमेंट आहे, असांजे स्टेट खे कुझु पॉलिसीज़ ठाहिणियूं पवंदियूं, पर उन्हनि ते अमल दरामद बि ज़रूरु करिणो पवंदो, छो त उहो फ्रेम त वॾा वॾा असां ॾिसी चुका आहियूं, पर उन ते अमल दरामद कोन थींदी आहे, त पोइ असांखे वरी उनजा नतीजा भोगणा पवंदा आहिनि। अच्छा आमिर साहिबु, जॾहिं असां ॿेलनि जी ॻाल्हि कयूं था या असां नेचर जी ॻाल्हि कयूं था, त असां नेचर खे कीअं बचायूं? जी, नेचर खे इहो ई मूं चयो त हिकिड़ो त असांखे हिकिड़ो रिकनेक्ट करिणो पवंदो, जी जी, ऐं फितरत खे असां पंहिंजो तालुक़ जोड़णो पवंदो, जेको तालुक़ ख़तमु थी वियो आहे, जेको नेचर सां तालुक़ु असांजो ख़तमु थी चुको आहे, उनखे असांखे वरी रिकनेक्ट करिणो, छाकाणि त ॾिसो त ग्रीन स्पेसिस न हुजण जे करे, फॉरेस्ट एरियाज़ न हुजण जे करे असांजा जेके ॿार आहिनि उहे बि नेचर खां परे थियनि पिया, ऐं ओवरऑल ॾिसूं था त जेकॾहिं नेचर जे परे हुजण जे करे जेका माण्हुनि जी तबियत उन ते बि असरु पए थो, उन में चिड़, हूअं ई असांजो अॼुकल्ह ब्लड प्रेशर गर्मीअ जे करे वधीक आहे, त माण्हुनि में चिड़ ऐं टॉलरेंस लेवल घटि थी वई आहे, उनजो सबबु इहो आहे त असां नेचर खां फितरत खां परे आहियूं, ऐं असां हिकिड़ो कॉन्क्रीट जंगल्स में पिया रहूं, ठीकु आहे, चाहे शहर हुजनि या असांजो जेको लाइफ स्टाइल आहे उन में बि तव्हां ॾिसो त जेके असांजे घरनि जी कंस्ट्रक्शन आहे उन में हीट एब्ज़ॉर्ब कोन थी थिए, ठीकु आहे, ऐं उन में असां वटि प्लांटेशन जो या त प्रोवेन कोन्हे या प्लांटेशन असां कयूं कोन था, ठीकु आहे, ऐं ज़ारा घर अॻे त ॿाहिराड़ी हूंदी, उन में वॾा अङण हूंदा, ठीकु आहे, ऐं वरी ज़मीन बि हूंदी, शहरनि में त एतिरी ज़मीन बि कोन्हे, न को एतिरा अङणनि जो माण्हू प्लांटेशन करे सघे, त उन हवाले सां असांखे ॾिसणो पवंदो त असांखे ग्रीन स्पेसिस ठाहिणा पवंदा, ऐं ॿार जेके आहिनि असांखे उन्हनि खे फितरी माहौल में वठी वञिणो पवंदो। हाणे असांजा ॿार सिर्फ़ु फितरी माहौल जेको आहे, जीअं जानवर आहिनि, पखी पखण, उहे टीवी स्क्रीन ते ॾिसनि था, रियल लाइफ में कोन था ॾिसनि, ठीकु आहे, इन हवाले सां मूं चयो त स्कूल में जेकर असां नेचर क्लब ठाहियूं त नेचर क्लब में ॿारनि खे असां ॾियूं टास्क त बाबा तव्हां वण पोखियो, हर ॿार पंहिंजो हिकिड़ो वणु पोखे, उनखे ओन करे, एडॉप्ट करे, उनखे पाणी ॾिए, उनजी ओवरसी करे, उनजी निगरानी करे, ठीकु आहे, त उहो 5-6 साल उहो वणु वधंदो, वरी जॾहिं उहे ॿिया ॿार ईंदा वरी उनखे कंटिन्यू कंदा, अहिड़े नमूने सां पाणी जो इस्तेमालु आहे त असां ॿारनि खे सेखारियूं त सुबुह खां वठी असां शाम ताईं कीअं जेको आहे असां पाणी जो इस्तेमालु कयूं, ठीकु आहे, छाकाणि त जेको कंज़म्पशन जेको असांजो कल्चर आहे त पाणी जो जेको असराफ़ आहे, असराफ़ हूअं ई फ्रेश वाटर असां केॾो ध्यानु था कयूं, त हिकिड़ो त असां वटि पाणी जी अवेलेबिलिटी कोन्हे, ऐं ॿियो जेकॾहिं आहे त उनखे असां बेदरेग जेको आहे सो मैनेजमेंट कयूं था, अहिड़े नमूने सां तवानाई जो इस्तेमालु आहे, बिजलीअ जो इस्तेमालु आहे, गैस जो इस्तेमालु आहे, त इहे नंढियूं नंढियूं सरगर्मियूं आहिनि, ॿारनि खे इहो असां सेखारे सघूं था त असां कागज़ जो इस्तेमालु कीअं कयूं। हिकिड़ो त जीअं तालीम जी ॻाल्हि थी त असां वटि अॼुकल्ह जेको वॾो ॿारनि ते हिकिड़ो प्रेशर आहे त जेको डिजिटल वर्ल्ड में पाण रहूं पिया, स्क्रीन टाइम जेको आहे सो ॿारनि जो वधे पियो, ठीकु आहे, त किताब खां ॿार परे थींदो पियो वञे, इहो हिकिड़ो वॾो चैलेंज आहे, ऐं दुनिया जे केतिरनि मुल्कनि में हाणे कानून साज़ी थी आहे जिन उन्हनि स्कूलनि में मोबाइल ते पाबंदी विझणु शुरू करे छॾी आहे, छाकाणि त हाणे हिन जा इम्पैक्ट्स नज़र अचनि पिया, असां त अञा हुन में वञूं पिया, अञा एंटर पिया थियूं हुन मरहले में, पर हुननि रियलाइज़ कयो आहे त जेका ॿार जी कंसंट्रेशन आहे, जेको फोकस आहे उहो घटिजे पियो, ठीकु आहे, अटेंशन घटिजे, जी क्रिएटिविटी घटिजे थी, छाकाणि त असां
किताब खां या जेको पढ़ण जो जेको कल्चर आहे या एनवायरमेंट आहे उनखां परे थींदा पिया वञूं। ऐं हाणे तव्हां ॾिसो त असां वटि अख़बार पढ़ण जो कल्चर बि ख़तमु थी वियो आहे, ऑलमोस्ट ख़तमु थी वियो आहे। जेके तमामु घटि माण्हू आहिनि जेके हाणे अख़बार पंहिंजो ख़रीद करे पढ़नि था, ऐं हाणे सॼो डिजिटल ते असां वटि अची वियो आहे। त इन जा सोशल मीडिया जा फ़ाइदा बि आहिनि त नुक़सान बि आहिनि, छाकाणि त उन में फेक न्यूज़ जेको आहे उन में उनजो वॾो अमल ऐं माण्हू उनखे ई सच तस्लीम कनि था। त अॻे जेकॾहिं प्रिंटेड जेका शइ असांखे मिलंदी हुई अख़बार जी शिकिल में, उहा हिकिड़ी मुस्तनद जेको आहे सो ख़बर हूंदी हुई, ऑथेंटिक हूंदी हुई। ऐं हाणे सोशल मीडिया में तव्हां ॾिसो त उन में जेके आहिनि हर को रिपोर्टर आहे, हर को सभु कुझु पंहिंजो चैनल पंहिंजो आहे। त उन हवाले सां असांखे इहो बि करिणो पवंदो त हिकिड़ो त ॿारनि जो जेको स्क्रीन टाइम आहे उनखे घटाइणो पवंदो, ऐं उहो उनजी शुरूआति स्कूलनि खां करे सघे थी, घर खां करे सघे थी, या अक्सर असां पंहिंजो वालदेन जेको आहे सो ॿार खे बिज़ी रखण लाइ मोबाइल सां ॾेई था छॾियूं त ॿार बिज़ी रहे, पर उनजे हिकिड़ा कॉन्सिक्वेंसिस आहिनि। ऐं उन में जेको आहे सो ॿार खे हिकिड़ी जेको आहे एडिक्शन थी थी वञे, त उहो मोबाइल में सॼो ॾींहुं मसरूफ़ लॻो पियो आहे। त उन हवाले सां ॾिसणो पवंदो। ऐं जेको स्पोर्ट्स जो अॻे कल्चर हो, आउटडोर स्पोर्ट्स गेम्स, उहो ऑलमोस्ट ख़तमु थी चुको आहे। इंडोर आहे, स्कूल्स नंढड़ा थी विया आहिनि, ग्राउंड्स आहिनि कोन, त उहो एनवायरनमेंट ई ख़तमु थींदो वञे पियो। हिकिड़ी ठाहियूं न त अॻे ॿार घर खां जेको सो वेंदो हो त वरी घर में ईंदो कोन हो, ऐं हाणे ॿार घर मां निकिरे कोन थो। सही ॻाल्हि आहे, त इहो कल्चर हाणे अची वियो आहे। त हाणे ॿार ज़ोरीअ माइट ॿारनि खे चवंदा त वञो स्पोर्ट्स कयो, गेम्स कयो, आउटडोर एक्टिविटी कयो, फिज़िकल एक्टिविटी कयो। त ॾिसो ओवरऑल असांजी जेका आहे फिज़िकल एक्टिविटी बि घटि थी आहे, जेको असांजो जेको डिपेंडेंस आहे ऐं उहो हेल्थ ते पूरो इफेक्ट पवे थो, ॿारनि जा कद कोन था वधनि। उहो मैट्रिक क्लास जो स्टूडेंट बि ॾिसो लॻंदो आहे त 5 क्लास जो को 6 क्लास जो ॿार आहे, त इहे सभु मसला वधा आहिनि। जंक फूड, फास्ट फूड, लाइफस्टाइल बेसिकली पूरो चेंज थी वियो आहे। का शइ कोन थी वणे, बसि कॉल कई, डोर स्टेप ते हर शइ असांखे मिली वई आहे। अच्छा नासिर साहब, हूअं त तमामु इशूज़ ते पाण ॻाल्हाईंदा आहियूं, ऐं असांजी कोशिशि हूंदी आहे त जेके अहम मुद्दा हुजनि जॾहिं बि प्रोग्राम में शामिलु थींदा आहियो, त कोशिशि हूंदी आहे त उन्हनि ई शयुनि खे अॻियां वठी हलिजे, तमामु व्यूअर्स ताईं यूज़फुल प्रोग्राम पहुचाइजे। अॼु जॾहिं इन तरह जी अवां ॻाल्हि कई आहे, मां तव्हां खां बि पुछणु चाहींदसि त घर में पोइ केतिरो टाइम ॾींदा आहियो, ॿारनि खे केतिरो टाइम ॾींदा आहियो, उन्हनि जो स्केड्यूल कीअं तव्हां मैनेज कयो आहे, कीअं सेट कयो आहे? बेसिकली कोशिशि हफ़्ते जा 2 ॾींहं जेके हुन सैटरडे एंड संडे उहे घर वारनि लाइ आहिनि, बाक़ी ऑफिस लाइ आहिनि। बिल्कुलु, त कोशिशि कंदा आहियूं त 2 ॾींहं जेको आहे वधि खां वधि टाइम ॾियूं, पर ज़ाहिर आहे त उहो ॿारनि जी बि इहा शिकायत रहंदी आहे त टाइम असां घटि था ॾियूं। त उन हवाले सां असांखे जेको वर्क ऐं लाइफ जेका पर्सनल लाइफ आहे उन में बैलेंस जेको आहे, इहो सॼी दुनिया में हिकिड़ो इशू आहे त तव्हां प्रोफेशनल लाइफ में ऐं पर्सनल लाइफ खे कीअं बैलेंस कयो। छाकाणि त जेकॾहिं तव्हां जेका जॉब जी रिक्वायरमेंट आहे उन में बि असांखे ट्रेवल बि करिणो थो पए, ऐं असांखे कॾहिं इहा ख़बर न हूंदी आहे त सुभाणे असां किथे हूंदासीं या परीहं असां किथे हूंदासीं, अनप्लैंड एक्टिविटीज़ हूंदियूं आहिनि। त उन हवाले सां इहो 2 ॾींहं त कोशिशि आहे त असां फैमिली खे ॾियूं। फैमिली जी बि शिकायत थोरी घणी त हूंदी न। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, पाण वधीक कंटिन्यू कयूं था प्रोग्राम खे, ऐं नासिर साहिब जूं जेके ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि त पोइ ब्रेक जॾहिं वठिणो हूंदो आहे त पोइ हूंदो आहे वेल प्रोग्राम में ब्रेक में अञा टाइम आहे। तव्हां खां जतियाल साहिब पुछणु चाहींदसि, तव्हां त उस्ताद आहियो, हिकिड़ो प्रॉपर स्केड्यूल में तव्हां ज़रूरु हूंदा, अनप्लान्ड एक्टिविटीज़ तव्हांजूं तमामु घटि हूंदियूं, घर खे केतिरो टाइम ॾींदा आहियो, ॿारनि खे कीअं टाइम ॾियो था, कीअं उन्हनि जो स्केड्यूल मैनेज कयो था? अॼु टीचर जो जेको आहे न उहो तमामु घणो टाइम बचत में बि आहे पंहिंजी जॻह ते, छो त असांजी वर्किंग आवर्स तमामु घटि आहिनि। असां तमामु घणो टाइम ॾियूं था ॿारनि खे, पर ॿारनि ते जेके सोसाइटी जा जेके ॿाहिरियां असरात आहिनि उहे एतिरा पइजी चुका आहिनि या पवनि पिया जो असांजे बि कंट्रोल खां निकिरी विया आहिनि। ॿार चवणु नथा वठनि, छो त वालदेन चवंदा हक़ सच अॼुकल्ह कंहिंखे वणे कोन थो। नंढो ॿार बि हुजे न, तव्हांखे चओ बाबा हीअ जेका सो शइ खीर ई फ़र्ज़ु कयो, खीर ई वठी आयो ॿाहिरि दुकान, चङो अबू मां न वेंदुसि। त इहे माना सोसाइटी जा असरात आहिनि, जेके जदीद दौर जा जेके माज़ी में इहे शयूं न हुयूं। असांजा जेके बुज़ुर्ग आहिनि असां ते इन ते घणो फोकस रखियूं वेठा हूंदा, बाबा आदाब इख़लाक़, महिमान जेको आयो वियो इन ते बि जेको आहे सो तव्हांखे सही ध्यानु ॾियणो आहे, उनजी रेस्पेक्ट करणी आहे, तमामु घणो हूंदो। हालांकि उहो प्लान वर्क बि न हूंदो हुयो, जी जी, कुझु बि तरबियत ऐं माहौल जो असर अहिड़ो हूंदो हुयो त ॿार जेको बाइख़लाक़ ऐं आतमीज़ तरह हूंदो हुयो।
बिल्कुलु टाइम घणे हूंदे बि असां उहो जेको आहे न कमु नथा करे सघूं, सच पुछो न, छो त असरात तमामु घणा पइजी चुका आहिनि जदीद मीडिया जा। हाणे ॿार नंढे खे तव्हां मोबाइल ॾियो या उहा ई ॻाल्हि कई त रिझाइण लाइ असां मोबाइल था ॾियूं, त मोबाइल में त ऑटो ते अलाए हर क़िस्म जी शइ अचे थी न। तव्हां फेसबुक हलायो या ॿिया जेके आहिनि ऐप हलाईंदव न, अव्हांखे ऑटो ते सभई शयूं मिलनि। ॿार खे जेको क्लिक कंदो उहो फौरन पियो ॾिसंदो, कार्टून क्लिक कंदो, पंहिंजा ॾींहं राति इन कार्टूननि में ऐं गेमुनि में लॻाए छॾींदो। पोइ ॿी जेका एजुकेशन आहे हुनजी उहा साइड ते हूंदी। भली वालदेन खे ॾिसंदो या क्लासिस में वेंदो, उते थोरो ध्यानु कंदो, पर उहो न हुजण जे बराबरि कंदो। एनवायरमेंट जो वॾो असरु आहे असांजी सोसाइटी ते। असांखे घुरिजे त मथीं लेवल खां, हुकूमत जी लेवल खां वेंदे पेरेंट्स ताईं, उन में असां टीचर बि अची था वञूं, आम जेके असांजा ॿिया माण्हू आहिनि उहे बि अची था वञनि, उहे फोकस कनि ॿारनि ते। चाइना जी डेवलपमेंट, जापान जी डेवलपमेंट ॿारनि जी नज़रसानी सां आहे। पढ़ियो आहे उनखे, ऐं पंहिंजे मोटिवेशनल लेक्चर्स बि असां पंहिंजे स्टूडेंट्स खे ॾींदा आहियूं। त उन्हनि जो ज़्यादातर इन ते कमु अथव। जापान जॾहिं तबाह थियो न, असां हिननि ॿारनि खे डेवलप कंदासीं, असां ख़ुदि बि ख़ुदि डेवलप, असांखे ईअं कमु करणो पवंदो। बिल्कुलु ईअं ई आहे। बेसिक रूट्स खां जॾहिं कमु कयो वेंदो त पोइ चवंदा आहिनि न त रूट्स स्ट्रॉन्ग हूंदियूं आहिनि त पोइ उन तरह असांखे फ्रूट मिलंदो आहे। व्यूअर्स, वक़्तु थी वियो आहे न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ॿुधूं था, हुन खां पोइ कंटिन्यू कयूं था पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान। व्यूअर्स, सभिनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहरान में। तव्हांजो काफ़ी सारियूं कॉल्स अचनि पियूं, कोशिशि कयां पई तव्हांखे बि प्रोग्राम में शामिलु करे सघां। स्क्रीन ते हेठि नंबर हले पियो, तव्हां डायल कयो, प्रोग्राम में शामिलु थियो ऐं तव्हांजो फ़ोन कॉल्स ज़रूरु रिसीव कंदासीं। नासिर पंवर साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, एनवायरमेंटल एक्सपर्ट पर्सन आहिनि। उन खां अलावा मदद अली जतियाल साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि, पाण राइटर आहिनि, पाण लेक्चरर आहिनि ऐं ॾाढे सुठे तरीक़े सां सर्व कनि पिया, कॉलेज में पाण पढ़ाइनि पिया। ऐं प्रोग्राम अव्हां ताईं जेको पहुचे पियो, ख़बर आहे त सूमर खां वठी जुमे ताईं हीउ प्रोग्राम अव्हां ताईं 10 बजे खां वठी 12 बजे ताईं पहुचायो वेंदो आहे। प्रोग्राम लाइव हले पियो, लाइव प्रोग्राम में तव्हांजो फ़ोन कॉल्स ज़रूरु रिसीव कंदासीं। नासिर साहब, वक़्तु ऐं हालात मां इंसानु सिखंदो आहे, क़ौमूं सिखंदियूं आहिनि। हीअ जेके हालात आहिनि हिन मां असांजी क़ौम छा सिखियो आहे, छा था सम्झो? हिकिड़ो त इहो आहे त यूनिटी जेका आहे सा की आहे, ठीकु आहे न, उहा पासवर्ड टू सक्सेस आहे। ठीकु आहे, जेसीं ताईं असां इतिहाद ऐं मुनज़म न थींदासीं, मुतहद न थींदासीं ऐं पुरअमन। ॿी जेका हिन तारीख़ जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त तव्हां ॾिसो त हेॾा इहे जेके ट्रालर बीठा, इन में तमामु वॾो जेको आहे सो क़ीमती सामान हो, पर कॾहिं कंहिं बि इन सामान खे टच न कयो, को हथ न लथो। हिकिड़ो पुरअमन जेका सिंध जी रवायत आहे, जी हा, त इहा हिकिड़ी वॾी हिकिड़ी मां सम्झां थो त जेका सिंध जी रवायत आहे। त ऐं कंहिंखे इवन जेके हुते ॿिया जेका माण्हू हुआ, मुसाफ़िर हुआ या जेके डिस्टर्ब थिया, उन्हनि खे आहे, या इवन हुते जेके माण्हुनि जो जेका रिस्पॉन्स हो, जेको धरणे वारनि जे लाइ सपोर्ट हुई, उहा बि तमामु हिकिड़ी पंहिंजे यूनिक हुई। छाकाणि त मुख़्तलिफ़ माण्हू, इवन हिकिड़ी औरत हुई जेका जंहिंजे पंहिंजो मुड़ुस जो ॿारहो थियणो हो अक्टूबर में, उहा उनजे ॿारहे जी मानी खणी ऐं उन चयो त इहा मां तव्हां सभिनी जे लाइ खणी आई आहियां। त इहो जेको स्पिरिट हो, उहो जेको जज़्बो आहे, मां सम्झां थो त उहो आहे। ऐं जेको जीअं मूं चयो त हिकिड़ो जेसीं ताईं असांजी हिकिड़ो अदम तशदुद ऐं पुरअमन जेको असांजी रवायत आहे, त जेको पंहिंजो हक़ जो आवाज़ु उथारींदासीं, उनजो हिकिड़ो ही मज़हर हो, इज़हार हो, जेको असां ॾिठो बबर लो में। ऐं हिकिड़ो नओं टर्म अचे पियो त सिंध जेका पोस्ट बबर लो खां पोइ जेका आहे, उहा सिंध कीअं नज़र अचे पई या उथी आहे। त मां सम्झां थो इन हवाले सां रुगो सिंध जा इहे इशू न आहिनि, सिंध जा ॿिया बि खोड़ इशू आहिनि। ठीकु आहे, सिंध जा जेके मादनी वसीला आहिनि, असांजो कारूंझर आहे, असांजो गोरख आहे, ठीकु आहे, असांजी साहेली पट्टी आहे, ठीकु आहे, जेके बि असांजा कुदरती वसीला आहिनि, उन्हनि ते जेको आहे सो जेको बि इनक्रोचमेंट थिए थी या कब्ज़ा थियनि था, या एनवायरमेंट जे हिसाब सां असां ॾिसूं था त इनखे असां चवंदा आहियूं लैंड यूज़ चेंज। ठीकु आहे, जेको ज़मीन आहे उहा मिसाल जीअं ज़रई ज़मीन आहे, उनखे असां कन्वर्ट कयूं पिया एग्रीकल्चर पर्पज़ लाइ। ठीकु आहे, ऐं जेके रिवराइन फॉरेस्ट एरिया आहे, उनखे असां कन्वर्ट वरी कयूं पिया एग्रीकल्चर में। त जेको कुदरती हिकिड़ो साइकिल आहे, निज़ाम आहे,
ठीकु आहे न, जेकॾहिं फॉरेस्ट जी ज़मीन आहे त उहा फॉरेस्ट लाइ ई हुजे ऐं हुन में ॿेला हुजनि, रुगो ज़मीन न हुजे पर ॿेला बि हुजनि। हिन वक़्तु इहो आहे त असां वटि फॉरेस्ट लैंड आहे पर फॉरेस्ट कोन्हे, ठीकु आहे। अहिड़े नमूने सां असां वटि जेका जीअं मुंहिंजो अर्बनाइज़ेशन थिए पई त उन में बि जेको वॾो इशू आहे उहो लैंड यूज़ जो आहे, त ज़मीन जो इस्तेमालु चेंज पियो थिए। हाणे तव्हां हैदराबाद जा ही इलाइक़ा हुआ, ही कंहिं दौर में ग्रीन इलाइक़ा हुआ। अच्छा, रूट कॉज़ ते जेकॾहिं वञूं पोयां वरी उहो ई न थोरी भेट कजे थी पोयां जे टाइम सां, त ही एॾी तबाही वारी सूरत हाल एॾो जल्दी छो? ॻाल्हि उहा ई आहे न, जेसिताईं असां प्लैनिंग ऐं रूल ऑफ लॉ न कंदासीं, ठीकु आहे, त जेकॾहिं असां पंहिंजो घरु आहे, मिसाल हर माण्हू जेको घरु ठाहे थो उनखे कोशिशि हूंदी आहे त असां घिटीअ ते थोरी इंकरेजमेंट कंदो आहे, ठीकु आहे। इहो असांजो आहे, त माना हितां खां वठी असां पंहिंजो कानून जी भञकड़ी पंहिंजे घर खां था कयूं, त उहा त जेका हुनजी आहे डिमार्केशन थियल आहे ज़मीन जी या घर जी, त तव्हां उन पंहिंजे हद में रहो न। त असां वटि इहो ई थो थिए त जेकॾहिं का ज़मीन एग्रीकल्चर लाइ उहा हिन वक़्तु असां कन्वर्ट कयूं पिया पंहिंजो कमर्शियल पर्पज़ में, ठीकु आहे। माना हाउसिंग स्कीम्स बि ठहनि, पेट्रोल पंप्स पिया ठहनि, CNG स्टेशनूं बि ठहनि। नतीजे में जीअं हिन जो मिसाल वठूं हैदराबाद जो, त हिन हैदराबाद जे पेरीफेरी में हीअ सभु ग्रीन सरसब्ज़ इलाइक़ा हुआ, ठीकु आहे, हिते एग्रीकल्चर थींदी हुई। पर हाणे उहा वाधूवा जे ॿिन्ही पासे ही ॻोठ हुआ, त हाणे उहे पंहिंजो उहे ॻोठ या उहो ग्रीन एरियाज़ उहे कन्वर्ट थी उते हाउसिंग स्कीम्स ऐं प्लाज़ा ठहनि पियूं। त इहो जेको नेचर जो जेको तवाज़ुन आहे, जेको बैलेंस आहे, उन में असां पाण ज़िम्मेवार आहियूं, ठीकु आहे। उन लाइ ठीकु आहे अर्बनाइज़ेशन थियणु खपे पर उन जी प्लानिंग सां थियणु खपे, पर उन में असां उन जी जेका नेचर जी कास्ट न कयूं, ठीकु आहे न। जेकॾहिं असां कुदरत जे सिस्टम में गड़बड़ कंदासीं त कुदरत नेचर बि रिएक्ट कंदी, ठीकु आहे। ऐं उहा रिएक्शन तव्हां ॾिसो पिया त असां वटि प्रोलॉन्ग्ड जेके आहिनि से अॻे असां पढ़ंदा हुआसीं 4 मौसमूं, ठीकु आहे। हाणे 4 मौसमुनि में तव्हां ॾिसो त सियारे खां पोइ सिधो पहिरीं ॻाल्हि त सियारे जो पीरियड श्रिंक थी वियो आहे, सियारे जो जेको ड्यूरेशन आहे उहो तमामु घटि थी वियो आहे। ऐं उन खां पोइ बहार जी मुद अचे ई कोन थी, डायरेक्ट गर्मी थी अची वञे। हाणे अप्रैल जो महीनो आहे, अञा मई जून अॻियां आहे, पर अप्रैल में अप्रैल में ई गर्मी जा नवा रिकॉर्ड आहिनि। त इन में मां हाणे जीअं कल्ह हिते थियो त उहा स्कूलनि में टाइमिंग्स घटि कया विया, स्कूलनि जा टाइमिंग्स घटि थी विया, ड्यूरेशन घटि थी वई। हाणे थिए ईअं थो त जेके गर्मीअ जा ॾींहं आहिनि उन में स्कूल हलनि पिया, हिन गर्मी कुझु घटि थिए थी त पोइ वरी वेकेशन थी वञे। त मां त इहो थो चवां त हुकूमत खे सीरियसली जेको असांजो स्कूलनि जो कैलेंडर आहे, वेकेशन्स जो कैलेंडर आहे, इनखे बि रिविज़िट करिणो पवंदो। हीअ जेको ब्रिटिशर्स ठाहे विया उन वक़्तु मौसम सूरत हाल बि हुई, ठीकु आहे। हींअर क्लाइमेट चेंज जे कंडीशन्स में असां पंहिंजी मौसमियात खाते जी कंसल्टेशन सां इहे वेकेशन्स जा प्लान ऐं इन्हनि खे बि असांखे नए सिर हुनखे हमआहंग जेको चवंदो आहे एडाप्टेशन, इहा बि एडाप्टेशन आहे त असांखे सिंक्रोनाइज़ कयूं नयुनि रियलिटीज़ सां। बिल्कुलु बिल्कुलु रियलिटीज़ सां, तव्हां बिल्कुलु ठीकु चयो। मदद साहिबु तव्हां खां बि पुछणु ज़रूरु मां चाहींदसि, ही स्कूल टाइमिंग घटाई वई आहे। असां नासिर साहिबु ॾाढी सुठी ॻाल्हि कई त उहे ब्रिटिश वारा जेके असांखे ॾेई विया न सभु कुझु ठाहे, हाणे असां जेको आहे न उन शइ खे घणे वक़्त ताईं कैरी नथा करे सघूं, छा चवणु चाहींदव? नासिर साहब बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे त पुराणा असांजा तजुर्बा नवे शेप में पिया आणियूं, हालांकि बिल्कुलु असांखे दुनिया सां ई हलणो पवंदो, चेंज थियणो पवंदो पाण खे। स्कूल जी टाइमिंग्स दुनिया में तमामु वधीक अथव। मंझंदि जी मानी बि ॿार स्कूल में खाईंदा आहिनि ॿाहिरि मुल्कनि जा, उनजो बंदोबस्तु हूंदो आहे। हुन स्कूलनि जा मैनेजमेंट आहे। स्कूल तव्हांखे प्राइमरी कैनेडा में तव्हांखे यूनिवर्सिटी लॻंदो, एॾो कमु थियल आहे न थी। असांखे हिते फोकस सिर्फ़ु इहो आहे त पार्टियुनि जी हुजे या माण्हुनि जी हुजे, इहा फोकस आहे त मूंखे छा मिलंदो, मां कहिड़ी पोज़ीशन ते बीहंदुसि 5 सालनि खां पोइ। माना पंहिंजी रोड में माण्हू पूरा आहिनि। हाणे जॾहिं माण्हू पंहिंजी रोड में, तव्हां अॼु शुरू में हिकिड़ी ॻाल्हि कई त माण्हू जेतिरो ॾिए थो, ख़िदमत ख़ल्क़ करे थो, उन में वॾी भलाई थिए थी। शुरू जा अवां जा लफ़्ज़ हुया त ॿाहिरि बि इहो कॉन्सेप्ट अथव, उते बचति पाछी वारो निज़ाम न अथव। हींअर बबरलो में बि जेको हीउ ॾिठो तव्हां त जेको छोला खपाए पियो, जेको बर्फ़ खपाए पियो, छा को उहे अमीर हुया छा? अक्सर असांजा हेॾा ॿाहिरि जा माण्हू ग़रीब अथव, गुरबत जी लकीर खां बि हेठि अथव माण्हू, असां अखियुनि सां ॾिठा। पर पोइ बि घरां जेको 2 वूमेन्स असां जूं 2 मानियूं 5 मानियूं बोर्ड जेको घर में उहो बि खणी अची उते पहुचनि ॾियनि पियूं न।
ऐं उन सां उन्हनि खे अञा घणो कुझु मिले पियो। बिल्कुलु सही। सो इहो ॾियण वारो असांखे निज़ाम जेका सोच वधाइणी पवंदी, डेवलप करणी पवंदी। ऐं ॾियण वारा आहियूं असां त अलाह पोइ उहे बि मदद बि करे थो न, ॾियण सां अञा घणो मिले थो। मूं ॾिठो आहे जंहिं जेतिरो ॾिनो आहे न उहो ॿीणो टीणो थी वियो आहे। सही, बिल्कुलु नेचर जो इहो अमल आहे। बिल्कुलु। मदद साहब तव्हां खां मां ज़रूरु पुछणु चाहींदसि, तव्हांजो हिकिड़ो एक्सपीरियंस आहे टीचिंग फील्ड में, केतिरा मुतमईन आहियो? अॼु मूंखे 20 साल थिया आहिनि माशाअल्लाह माशाअल्लाह टीचिंग में। उन खां पहिरियां मूं 2 जॉब्स ॿियूं बि कयूं आहिनि। वापडा में रहियो आहियां, पाकिस्तान रेलवे में सब इंजीनियर बि मां रहियो आहियां। 20 साल मूंखे हिन में कॉलेज एजुकेशन खे थिया आहिनि। मां पंहिंजी तरफ़ां 100% मुतमिन आहियां। मूं जेको ॾिनो आहे स्टूडेंट्स खे, जेके बि जंहिं बि हींअर बि मुंहिंजी पब्लिक लाइब्रेरी आहे हैदराबाद में, ऐं मां शाम जो केॾी महिल विज़िट कयो, सुबुह जो त स्कूल ॿार, मुंहिंजी लाइब्रेरी फिल आहे ऐं फ्री ऑफ कास्ट आहे। फैसिलिटेशन सेंटर आहे, उहो बि फी सबील आहे, मूं पंहिंजो ज़ाती कयो आहे बग़ैर कंहिं डोनेशन। अलाह साईं मूंखे जेको सो गंज ॾिनो आहे। मां हैंड टू माउथ बि आहियां, पर ख़िदमत जो जज़्बो आहे हिकिड़ो समाज। ऐं मां सम्झां थो मां पंहिंजी ज़िंदगी में जेको करे वेंदुसि न, उहो ई मूंखे कमु ईंदो। जी बिल्कुलु ईअं ई आहे। पोयां असांजी औलाद मां का उमेदु रखणु, ॾिठो हूंदो त जेके जागीरूं छॾे विया न, उनजी पोयां औलाद उन्हनि जागीरुनि सां छा कयो। सही ॻाल्हि आहे। हाणे उन्हनि जेके बुज़ुर्गान जेके करे विया, उन्हनि सां छा हूंदो, अलाह ई ॼाणे थो छा उन सां। हिन वक़्त में एक्सपेक्टेशंस रखणु जेको पंहिंजो पाण सां हिकिड़ो ज़ुल्म करणु धोखो आहे। हा, जेतिरो थी सघे ठीकु आहे, तव्हां सुठो कंदा हलो, पर एक्सेप्ट जेको आहे न सभिनी रियलिटीज़ खे ज़रूरु कयो। एक्सपेक्ट न कयो त सुभाणे तव्हांजे कोई इन तरह कमु ईंदो। बहरहाल उस्ताद जे हवाले सां ॻाल्हि निकिती आहे त साईं इब्राहिम जो साहब चवंदो त जेको उस्ताद जो पेशो आहे या प्रिंसली जॉब आहे। जी, नो डाउट, प्रिंसली जॉब साईं चवंदो त मीन्स जीअं हिकिड़ो त साईं वारनि खे इहो एडवांटेज आहे, जीअं साईं चयो त असां टाइम तमामु घणो आहे, त उन में ॿिया कम तव्हां घणा करे सघो था, सोसाइटी जे लाइ कंट्रीब्यूट करे सघो था। ऐं उस्ताद असां वटि वॾो रोल मॉडल रहियो आहे, ख़ासि करे कंहिं दौर में प्राइमरी उस्ताद जेको हो, उहो हिकिड़ो पंहिंजो जीअं साईं चयो त नसलनि जी जेका आबियारी कयूं, नवां ज़हन ठाहियूं, त हिकिड़ो उन हवाले सां जेको हाणे ॾिसूं था त उन में ज़ाहिर आहे जीअं ॿियनि शोबनि में असां वटि डिक्लाइन आयो आहे, त उन्हनि खे असांखे जेके रोल मॉडल टीचर्स आहिनि अॼु बि हूंदा, उन्हनि खे थोरो असांखे उजागर करणु खपंदो, इनकरेज करणो खपंदो। जेको जज़ा ऐं सज़ा जो अमल आहे, जेको माना सुठो कमु करे थो उनखे एप्रिशिएट कजे, ऐं उन्हनि जी जेकॾहिं असां रोल मॉडल्स खे खणी ईंदासीं त उहे उनखे ॾिसी ॿिया बि जेके आहिनि से उनखे फॉलो कंदा। ऐं ॿियो असांजे तालीमी निज़ाम में हिकिड़ो वॾो इशू इहो बि आहे त जेको आहे ॿारु जॾहिं क्लास में वञे थो त उनखे उहो कंड्यूसिव इन्वायरमेंट मिले लर्निंग जो। ठीकु आहे, जीअं हाणे घणो असां वटि फोकस काफ़ी प्राइवेट स्कूल में त अची वियो आहे त बाबा एक्टिविटी बेस्ड तव्हां टीचिंग कयो। ठीकु आहे, अॻे जेको बोर्ड ते ईंदो हो, टीचर अची बीहंदो हो ऐं पीरियड ख़तमु करे वरी हलियो वेंदो हो, को ॿारनि सां इंटरेक्शन न थींदो हो। ठीकु आहे, त हाणे हिकिड़ो त इंटरेक्शन ते ज़ोर आहे ऐं एक्टिविटी बेस ते ज़ोर आहे। त मूं चयो त हिकिड़ो कंड्यूसिव इन्वायरमेंट जेसीं ताईं असां ॿार खे न मिलंदो क्लास में। ऐं हिकिड़ो ॿियो मज़ेदार ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां त जेॾी महिल हिकिड़ी इंडिकेटर आहे, जेॾी महिल मोकल जी बेल वॼे थी त ॿार अहिड़ो ख़ुशीअ सां भॼनि था घर त जहिड़ो उते जेल में हुजनि। इहो इंडिकेट थो करे त उनखे उहो कंड्यूसिव इन्वायरमेंट स्कूल में नथो मिले। ठीकु आहे, जेकॾहिं कंड्यूसिव इन्वायरमेंट मिले त ईअं ख़ुशीअ मां जेको आहे सो न भॼनि जीअं को। सो बहरहाल त उन हवाले सां बि असांखे ॾिसणो पवंदो त पंहिंजा जेके टीचिंग जा मयार आहिनि ऐं ॿार खे जेका लर्निंग इन्वायरमेंट आहे उहा ॾियणी पवंदी। ऐं उन में सभिनी जो मां सम्झां थो त टीचर्स जो ऐं पेरेंट्स जो ऐं ओवरऑल सोसाइटी जो किरदारु आहे, कलेक्टिव आहे। असां पंहिंजो ॿारनि खे उहो कंड्यूसिव इन्वायरमेंट ॾियूं क्लास में, त जीअं हू वधीक पंहिंजो सिखी सघनि। ऐं उनखे हिकिड़ो ॿियो टर्म आहे जॉय ऑफ लर्निंग। ठीकु आहे, उहे इंजॉय कनि, उनखे पाण ते उहो हिकिड़ी सज़ा न कनि, पर उनखे जॉय ऑफ लर्निंग जो कॉन्सेप्ट आहे। नासिर साहब, तव्हांजो कीअं वक़्तु गुज़रियो उहो स्कूलिंग वारो, उहो टाइम नंढपण? असां 12 में पढ़ियासीं ऐं मुंहिंजो पंहिंजो प्राइमरी हुजे या पंहिंजो मैट्रिक ताईं उते पंहिंजे ॻोठ में पढ़ियुसि। ऐं उनखां पोइ इंटर हितां साइंस कॉलेज हैदराबाद मां कई ऐं पोइ मास्टर्स कई सोशोलॉजी में। तमामु जी हिकिड़ी सुठी स्ट्रगल ज़रूरु आहे। ऐं उन सां गॾोगॾु वरी असां प्रैक्टिकल लाइफ में बि जॉब्स कंदा रहियासीं। ऐं हिकिड़ो मूंखे मौक़ो मिलियो कमु करण जो सखर ऐं लाड़काणे में हिकिड़ो वर्ल्ड बैंक जो प्रोजेक्ट हो, वाटर सप्लाई जो, सैनिटेशन जो।
माना काफ़ी पुराणी ॻाल्हि आहे, 20-25 साल पुराणी ॻाल्हि आहे। त उन हवाले सां असांखे कम्यूनिटीज़ सां सिखण जो मौक़ो मिलियो ऐं मुख़्तलिफ़ जेके असांजा इंटरनेशनल एक्सपर्ट्स ईंदा हुआ उन्हनि खां सिखण जो मौक़ो मिलियो। सही। त प्रैक्टिकल लाइफ में बि गॾोगॾु आयासीं। ऐं ॿियो वरी जेको लिखणु पढ़ण जो सिलसिलो बि जारी रहियो, छाकाणि त उहो घर में इन्वायरमेंट मिलियो। जेको मुंहिंजो मामो हो खानवंत पंवार साहिबु, उनखे पंहिंजो उनजा रिसाला बि हूंदा हुआ ऐं असांजी तंज़ीम हुई ॻोठ सुधार संगत, ठीकु आहे। त उन में वॉलंटियरली असां पहिरीं कमु शुरू कयो रज़ाकाराना तौर ते। त उहो हिकिड़ो अजीब दौर हो जंहिंमें हिकिड़ी जीअं साईं ॻाल्हि कई त सोशल वर्क जो जेको कंसेप्ट हो, ऐं मां सम्झां थो हाणे बि उनजी ज़रूरत आहे, छाकाणि त असांखे रुॻो प्रोफेशनल्स जी न पर वॉलंटियरिज़म जी बि ज़रूरत आहे। जेका सोसाइटी जो जेको तवाज़ुन आहे तरह ई बरक़रार रहंदो। त जेकॾहिं असां मुकमल तौर प्रोफेशनल थी वञूं या मुकमल तौर रज़ाकाराना थी वञूं त ॿई अफोर्ड नथा करे सघूं। त असांखे उनखे बैलेंस करिणो पवंदो। त हर प्रोफेशनल खे पंहिंजो कुझु टाइम सोसाइटी जे लाइ ॾियणो खपे। जेको हिकिड़ो कंसेप्ट आहे पे बैक, तव्हां सोसाइटी खे पे बैक छा था कयो? सही ॻाल्हि आहे। ठीकु आहे, तव्हांखे सोसाइटी हेतिरो कुझु ॾिए थी त जेसीं ताईं तव्हां सोसाइटी खे तव्हां पे बैक न कंदो ऐं उनखे पंहिंजो ज़िम्मेवारी जेका सोशल रिस्पॉन्सिबिलिटी न सम्झंदो त उन हवाले सां कमु करिणो पवंदो। त उहो असांखे जेको इहे जरासीम चऊं त इहे असांखे घर में ई मिलिया। रज़ाकाराना कमु कयोसीं। वरी लिखण पढ़ण जे हवाले सां पंहिंजो खानवंत साहिबु रिसाला कढंदो हो, मुख़्तलिफ़ पर पारस रिसालो, उन में बि असां उन में टीम में शामिलु रहियासीं। त असांखे जेको ऑन जॉब ट्रेनिंग जेको आहे खानवंत साहिबु ॾिनी, जेका उहा मां सम्झो अञा ताईं असांखे कमु अचे पई, जेका सुञाणप आहे उहा बि असांखे उनजे करे आहे। बिल्कुलु बिल्कुलु, माशाल्लाह माशाल्लाह। हिकिड़ो सुठो जॾहिं हे बैकग्राउंड माण्हूअ खे मिले थो न त पोइ ज़रूरु उहो वरी बि मां इहो ज़रूरु चवणु चाहींदसि, असां अहिड़ियूं फैमिलीज़ बि सर ॾिठियूं आहिनि जिन जो हिकिड़ो सुठो बैकग्राउंड आहे, उन्हनि खे हिकिड़ो सुठो एनवायरमेंट मिले थो, पर उहा ई जॾहिं मन में जोत न आहे त पोइ तव्हां कॉन्ट्रीब्यूट नथा करे सघो। ऐं ज़ाती तौर बि आउं ॼाणा थी त माशाल्लाह तव्हांजी इलाही सुठी महिनत ज़रूरु आहे। मदद साहिब खां मां पुछणु चाहींदसि त हिकिड़ो टीचिंग ऐं यकीनन हिकिड़ो तव्हांखे टाइम मिले थो ऐं लिखणु, ऐं उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं जेसिताईं सुठो पढ़ूं नथा त लिखणु मुमकिन न आहे। हीअ जेका पढ़ण जी आदत पई उहा कीअं पई, माहौल कीअं हो नंढपण जी जेकॾहिं ॻाल्हि कयो था घर जी त? जी हा जी, मां जॾहिं यूनिवर्सिटी में आयुसि न जी, ॿाहिराड़ियुनि खां कॉलेजिस खां स्कूलनि खां पढ़ी, जीअं पंवर साहिबु चयो सिंध यूनिवर्सिटी में आहे, त उस्तादनि असांखे मोटिवेट कयो। असांखे उस्तादनि चयो त तव्हांखे पढ़ण में सवली कहिड़ी शइ थी लॻे। मां पंहिंजी सची ॻाल्हि ॿुधायां थी, मूं हुनखे चयो मूंखे लव स्टोरियूं माना सुठियूं लॻनि थियूं ऐं सम्झ में अचनि थियूं। जीअं अॻे हीअ रांझा ससी पुनूं ॿिया जा इहे काफ़ी माहौल ठहियलु हुयो। चए ठीकु आहे, तव्हां जेको आहे न हीअ फलाण फलाण किताब स्टोरी पढ़ी अचो, सुभाणे मूंखे ॿुधाइजो। पढ़ण जो असां स्टोरी पसंदि जी, वरी पढ़ी अचिजो, वरी पढ़ी आयासीं, सुबुह जो ॿुधायोसीं, वरी चए त इनखे लिखी अचिजो। यकीन कयो ईअं धीरे धीरे कुझु टाइम में एॾो त पढ़ियोसीं जो लिखण ते मजबूर थी वियासीं। ऐं हींअर मूंखे तक़रीबन 25 साल थिया आहिनि मां लिखंदे। सो मेनी आर्टिकल्स जंग अंग्रेज़ी अख़बारनि में, सिंधी सभिनी अख़बारनि में मूं लिखियो आहे। ऐं उनखां अलावा किताब लिखिया आहिनि मां कुझु। पंहिंजे मज़मून में मां पोज़ीशन एक्सपर्ट आहियां। मां ब्यूरो ऑफ करिकुलम जो सिंटेक्स बुक बोर्ड जो मां पंहिंजे मज़मून में एक्सपर्ट आहियां उते गवर्नमेंट जे तरफ़ां। इहे कमु कया आहिनि, महिनत कई आहे, मुसलसिल कम सां तॾहिं उनजो आउटपुट कुझु मूंखे मिलियो आहे। नासिर साहिबु, तव्हां खां मां पुछणु चाहींदसि, हीअ जेको पाण नेचर जी ॻाल्हि कयूं था, पाण अर्थ जे बका जी ॻाल्हि कयूं था, छा था सम्झो केतिरो टाइम लॻंदो असांखे पंहिंजे माहौल खे बहितर करण में? ॾिसो, हिकिड़ो त असां वटि कानून साज़ी में मूं चयो त नेशनल लेवल ते बि आहे, सूबाई लेवल ते बि आहे। इन खां अलावा कुझु आलमी एग्रीमेंट्स आहिनि, उनजो बि असां हिसो आहियूं। त हाणे हीउ जेको वक़्तु आहे सो मां सम्झां थो ॻाल्हियुनि जो न आहे, हाणे अमल जो वक़्तु आहे। ऐं अमल जेको आहे सो असांखे इज्तमाही तौर ते सरकार हुजे, इदारा हुजनि, उन्हनि खे बि करिणो पवंदो। ऐं उन में जॾहिं असां इदारनि जी ॻाल्हि कयूं था त उन में सभई शुबा आहिनि। उन में यूनिवर्सिटियूं बि आहिनि, उन में मीडिया बि आहे, उन में तालीमी शोबो बि आहे, जेके बि असां हिन धरतीअ ते साहु खणूं था। ऐं उन सां गॾोगॾु हिकिड़ो त इंसानी तरक़ी या इंसानी आबादी उनजो वॾो रोल आहे, पर गॾोगॾु असां सां हिन प्लेनेट ते जेका ॿी मख़लूक आहे जंहिंमें जानवर आहिनि, पखी पखिड़ा आहिनि। छाकाणि हिकिड़ो तव्हां पढ़ियो हूंदो पंहिंजो ज़ंजीर, ठीकु आहे, फूड वेब जेका फूड हूंदी आहे, खाधे जी ज़ंजीर, ठीकु आहे, उन में इहो आहे त हर स्पीशी जो दारो मदार ॿिए स्पीशी ते आहे, ठीकु आहे, हर जानदार जो। त उन में जेकॾहिं उन साइकिल मां, उन ज़ंजीर मां को बि हिकिड़ो स्पीशी
असां रिमूव कंदासीं त उहा ज़ंजीर टुटी पवंदी। बिल्कुलु त अहिड़े नमूने सां इन इंसान जी बका हुजे, हिन धरतीअ जी बका हुजे या मुख़्तलिफ़ जानदारनि जी बका हुजे, उहा हिक ॿिए सां ॻंढियल आहे, उनखे असां आइसोलेशन में नथा ॾिसी सघूं। त उन हवाले सां असांखे इन्हनि सभिनी शयुनि खे जी बका जे लाइ कमु करिणो पवंदो। ऐं उनखे इहो ई आहे त हाणे जीअं मूं चयो त असां माज़ीअ में जेके असां वटि ॿियो त ठहियो, पर हाणे असांजे घरनि मां झिरकियूं बि ग़ाइबु थी वियूं आहिनि। हा ठीकु आहे, ॿिया पखी त असां कोन था ॾिसूं, पर हाणे तव्हां ॾिसो झिरकी बि ग़ाइबु थी वई सही आहे। ॻाल्हि आहे। अहिड़े नमूने सां तव्हां उहो इन करे जो असां उन्हनि खे उहो माहौल नथा फ़राहम कयूं, उहो इन्वायरमेंट, उहो उनजो जेको हैबिटाट हो, मस्कन हो। छाकाणि त जीअं माण्हूअ जा हिकिड़ो घर हूंदो आहे, हैबिटाट हूंदो आहे, अहिड़े नमूने सां हर जानवर पखी पखण जो बि हिकिड़ो मस्कन हूंदो आहे, उनजी रहाइश हूंदी आहे। ऐं हिकिड़ो वणु आहे त वण खे असां हिकिड़ो ईज़ी वठंदा आहियूं, पर उहो वणु हिकिड़ी पूरी काइनात आहे। उन में मुख़्तलिफ़ पखी पखण, उन में नंढा नंढा इंसेक्ट्स, हिकिड़ी पूरी बायोडाइवर्सिटी, ठीकु आहे, जी हा, बायोडाइवर्सिटी हिकिड़ो वधीक वसी टर्म आहे, जंहिंमें तव्हांजा मुख़्तलिफ़ जीवत, स्पीशीज़, फाना, फ्लोरा, जानवर, पखी पखण, उहे सभु हिन निज़ाम सां ॻंढियल आहिनि। त असांखे जॾहिं बि असां तरक़ी जी ॻाल्हि कंदा आहियूं त असां चवंदा हूंदो बाबा अगरि वण वठी छॾियासीं या ॿेला ख़तमु करे छॾियासीं त ख़ैरु आहे, असां तरक़ी पिया कयूं। त मां सम्झां थो इहा तरक़ी कंहिं बि लिहाज़ खां सस्टेनेबल जेका तरक़ी जेका कंसेप्ट आहे, सस्टेनेबल डेवलपमेंट, उहा सस्टेनेबल न आहे। सस्टेनेबल इहा आहे त असां हीअ जेके नेचर आहे, जेका फितरत आहे, फितरी वसीला आहिनि, इहे असांजे नसल वटि अमानत आहिनि। ठीकु आहे, असांखे इहे ईंदड़ नसलनि खे मुंतक़िल करणा आहिनि बहितर कंडीशन में, न त उनखे तबाह करे, जीअं दरियाहनि खे ख़तमु करे, उन्हनि जे वहकरनि खे ख़तमु करे, ऐं ढंढुनि ढोरनि खे पोल्यूट करे, फ्रेश वाटर असांजा जेके तव्हां ॾिसो जेके केनाल्स आहिनि, ढंढूं आहिनि, ढोरा आहिनि, दरिया आहिनि, उहे सभु असां पोल्यूट करे छॾिया आहिनि, उनखे कंटामिनेट करे छॾियो आहे। ऐं एतिरो कंटामिनेट कयो आहे त हिकिड़ो जेको फार्मूलो आहे त डाइल्यूशन थींदी, फ्रेश पाणी उन में ईंदो या मिक्स थींदो, त हाणे उहो फ्रेश पाणी आहे ई कोन, हाणे उहो गटर नाला थी विया आहिनि, चाहे असांजा वाह हुजनि, दरिया हुजनि, ढंढूं ढोरा हुजनि। त उहे अॻे इहो हैबिटाट हो। हाणे तव्हांखे मां ॿुधायां त असांजूं जेके ढंढूं आहिनि उहे इंडस फ्लाईवे रूट ते आहिनि। ठीकु आहे, इंडस फ्लाईवे माना पखियुनि जे ट्रेवल करण जो हिकिड़ो मुख़्तलिफ़, दुनिया में 7 रूट्स आहिनि, उन में हिकिड़ो रूट आहे इंडस फ्लाईवे रूट। ठीकु आहे, जेके साइबेरिया खां मथे थधनि इलाइक़नि खां पखी हर साल असां वटि अचनि था, त उहे इन्हनि ढंढुनि खां, इन सिंधु दरिया खां थींदा थींदा ऐं पोइ हेठि डेल्टा ताईं ऐं कच्छ ताईं हेठि हलिया वेंदा आहिनि। त हाणे तव्हां ॾिसो त असां वटि हमल ढंढ हुजे, मंछर ढंढ हुजे, किंजर ढंढ हुजे, उहे सभु असां तबाह करे छॾियो आहिनि। न उन ते उनजे पाणी जो का क्वालिटी आहे, न मयार आहे, न उनजो को उहा घुर्बल पंहिंजो मिक़दार आहे पाणी जो। नतीजे में उहा हिकिड़ो त असां वटि शिकार जे करे बि पखी घटि था अचनि, ऐं ॿियो पाणी जी जेको हैबिटाट जी जेका डिग्रेडेशन थी आहे, पॉल्यूशन थी आहे, उन करे असां वटि पखी घटि थींदा पिया वञनि ऐं उन तइदाद में न पिया अचनि। त इहे जेके असांजा इंडस फ्लाईवे रूट आहिनि, असांजूं ढंढूं आहिनि जेके आलमी लेवल ते असां उन्हनि खे रामसर साइट करार ॾिनो आहे, किंजर हुजे, हमल हुजे, पूरी इंडस डेल्टा उहा रामसर साइट आहे। ऐं जेका असांजी डेल्टा आहे उहा दुनिया जो 5 नंबर वॾो डेल्टा आहे, जंहिंमें जेके तिमर जा ॿेला आहिनि उहे दुनिया जो 7 नंबर वॾा तिमर जा ॿेला आहिनि। ठीकु आहे, त हिस्टोरिकली असां ॾिसूं था त तारीख़ में पढ़ूं था त हिननि बैराजिस खां पहिरीं या डैम्स खां पहिरीं जेको डेल्टा में पाणी वेंदो हो, उहो तक़रीबन 180 MF ताईं पाणी वेंदो हो। ठीकु आहे, मिलियन एकड़ फुट। ऐं उन मां छा थींदो हो त हिकिड़ो त समुंड जो जेको चाढ़ हो, उहो दरिया जो पाणी जेका सिल्ट हूंदी हुई, जेका सेडिमेंट्स या लट ईंदी हुई, उहो उन समुंड खे पुठिते धिकींदो हो ऐं उन समुंड खां ज़मीन हासिल कई, जंहिंखे असां डेल्टा चऊं था। ऐं उन में 17 असांजे सिंधु दरिया जूं क्रीक्स हुयूं, शाखूं हुयूं, जंहिंजे थ्रू उहो पाणी वेंदो हो। ठीकु आहे, हिन डेल्टा में। त असां हींअर छा कयो आहे त उहो सॼो अमल रिवर्स थी वियो आहे। हाणे बजाए हिकिड़ो त दरिया जो पाणी समुंड में वञे, समुंड जो पाणी उल्टो दरिया में पियो वञे। ठीकु आहे, नतीजे में हिकिड़ो सरसब्ज़ जेको ख़ुशहाल इलाइक़ो हो, ठट्टो, सिजावल, बदीन। जी सर, पाण तव्हांखे कंटिन्यू कयूं था इन साहेली पट्टी ते, पाण ज़रूरु ॻाल्हायूं था। वक़्तु वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। व्यूवर्स काॾे न वञिजो, ॾिसंदा रहिजो अॼु पंहिंजो प्रोग्राम सुबुह मेहरान।
व्यूअर्स सभिनी ॾिसंदड़नि खे आऊं ॿीहर भली कार चवां थी जे पंहिंजे प्रोग्राम सुबुह बहरान में शॉर्ट कमर्शियल ब्रेक हुयो, वापसि अची चुका आहियूं। नासिर साहब मौजूदु आहिनि, मदद अली जतियाल साहब प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं प्रोग्राम हिन वक़्तु तव्हां ताईं लाइव पहुची रहियो आहे। अच्छा, बदीन ऐं इन साइड जॾहिं लाड़पट्टी जी ॻाल्हि कजे थी त लाड़पट्टी खे हिन वक़्तु कीअं ॾिसो था? त उहा ई मूं ॻाल्हि पई कई त जेको अमल हो जेको असां डेल्टा हासिलु कई ऐं हिन सिंधु दरिया जे सिल्ट खां पोइ, ऐं इहो सदियुनि में ठही डेल्टा, साल ॿिनि में कोन ठही बिल्कुलु, पर उन डेल्टा खे असां तबाह करण में 1 सदी खां बि घटि अरसो लॻो। मीन्स 60-70 सालनि में असां डेल्टा खे उहे 17 क्रीक्स, हर शइ जो 17 क्रीक्स ख़तमु थी वियूं। हाणे हा मुश्किल सां हिकिड़ी क्रीक आहे ऐं ॾाढो अफ़सोस थींदो आहे जॾहिं असांजा पढ़ियल लिखियल दोस्त चवंदा आहिनि त समुंड में पाणी ज़ाया पियो थिए ऐं इनखे बचाइणो आहे। बिल्कुलु ठीकु आहे, त इहो जेको इंडस बेसन जी मां सम्झां थो इंटीग्रिटी आहे, उहा इहा ई आहे जेके उनखे इंटीग्रिटी खे बचाइणु चाहियूं था। त पाणी जो जेको हाइड्रोलॉजिकल साइकिल आहे कि मीन्स तव्हांजो पाणी समुंड ताईं वञे तॾहिं ई इहा इंटीग्रिटी इंश्योर थींदी, तॾहिं ई हाइड्रोलॉजिकल साइकिल जेको आहे पूरो थींदो। जॾहिं पाणी खे असां इंश्योर कंदासीं त उहो समुंड ताईं वञे। ऐं हीउ जेको अमल आहे जेको असां सदियुनि जे अमल प्रोसेस खां पोइ डेल्टा खे हासिलु कयो, उहा वापसि असां समुंड जे हवाले पिया कयूं। सी इंट्रूजन एॾो वधी आयो आहे जेको मूं तव्हांखे चयो त हीउ हिकिड़ो ख़ुशहाल इलाइक़ो, हिते बाग हुआ, ऑर्चर्ड्स हुआ, हिते ज़राअत हुई, हिते पंहिंजो ॻाढ़ा चांवर थींदा हुआ, केलनि जा फसल थींदा हुआ ऐं माण्हू ख़ुशहाल आहे। एग्रीकल्चर, अच्छा जॾहिं एग्रीकल्चर तबाह थी, उहे ई माण्हू जेके माना ज़मींदार हुआ उन्हनि पंहिंजो प्रोफेशन तां कन्वर्ट कयो फिशिंग में अची विया, उहे माहीगीरी में अची विया। जी हा, त उहे माहीगीरी में आया। पोइ वरी जॾहिं माहीगीरी बि तबाह थी त पोइ वरी उन्हनि हुतां लॾ पलाण कई। उहे हाणे तव्हांखे कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में डेल्टा जा माण्हू मिलंदा। अच्छा, हिते काफ़ी जज़ीरा बि आहिनि जिते असां काफ़ी जॾहिं मां WWF में हुउसि त असां हिननि जज़ीरनि में अंदरि वियासीं, हुते माण्हुनि सां कमु कयोसीं। त उन्हनि जज़ीरनि ते बि माण्हू रहनि था ऐं उन्हनि जो जॾहिं उन्हनि खां असां पुछंदा हुआसीं त तव्हांजो वॾे में वॾो मसइलो कहिड़ो आहे, त उहे चवंदा पीअण जो पाणी। ठीकु आहे, त ज़ाहिर जज़ीरनि ताईं हाणे मिठो पाणी कीअं पहुचे। ऐं उन्हनि जी हिकिड़ो त गुरबत, त उन्हनि जी जेको आमदनी आहे उनजो वॾो हिसो अॼु बि उहो पीअण जे पाणी ते पंहिंजो ख़र्चु कनि था। त हीउ हिकिड़ो मां सम्झां थो हिकिड़ो वॾो इकोलॉजिकल ऐं ह्यूमन डिज़ास्टर आहे जेको असां डेल्टा खे तबाह करे ऐं असांजी पूरी इकोलॉजी खे तबाह करे, न सिर्फ़ु डेल्टा खे ऐं कोस्टल इकोसिस्टम खे ऐं तिमर जे ॿेलनि खे असां तबाह कयो आहे, पर असां कोटड़ी खां हेठि जेको बि असांजो कचे जो इलाइक़ो हो, जेके फॉरेस्ट हुआ, रिवराइन फॉरेस्ट, उहे बि असां तबाह कया आहिनि। ऐं नतीजे में हीउ जेको तवाज़ुन आहे ऐं सिंध में जेका गर्मी पद वधे पियो ऐं हर साल गर्मीअ जा नवां रिकॉर्ड थियनि पिया, इन में असांजे ग़लति पॉलिसियुनि जो ऐं इन्हनि जो अमल दख़ल आहे। सही, बिल्कुलु ठीकु। मदद साहब, आमिर साहब जो नासिर साहब जूं ॻाल्हियूं अवां ॿुधो पिया, छा चवणु चाहींदव? हीअ जेका असांजी पंहिंजी कॉन्ट्रीब्यूशन आहे उहा कीअं हुजणु खपे? सॼी इहो कमु त पंहिंजो ई आहे न, पाण खे ई करिणो आहे। सिंध पंहिंजी आहे, सभु पाण में ई आहियूं। जे ॾिठो वञे त सॼो मथां खां वठी निज़ाम हिकु ई आहे, पर अहिड़ी सोच अची वञे, अहिड़ी प्लानिंग ज़ाती मुफ़ादात खां हटी करे जॾहिं असां कमु कंदासीं तॾहिं थींदो। अक्सर माण्हुनि जा ज़ाती जेके मुफ़ादात आहिनि न, जंहिंजे करे असां हीउ सफ़र कयो आहे। सही, बिल्कुलु ठीकु। नासिर साहब, हीअ जेके ज़ाती मुफ़ाद आहिनि, हीउ हिकिड़ो त इंसान जी ज़ात में लालच बि किथे न किथे हूंदी आहे, पर पंहिंजो जेको रोल आहे उनखे सचाईअ सां कीअं निभाइणु खपे, छा था सम्झो? उहो ई आहे त असां बजाए ॿिए ते तनक़ीद कयूं। मां सम्झां थो चैरिटी बिगिन्स एट होम, त तव्हांजी चङाई जी शुरूआति पंहिंजे घर खां कयो। ऐं उहा इहा आहे त तव्हां पंहिंजो असां सॼे ॾींहं में जेके सरगर्मियूं कयूं था त उन मां इहो ॾिसूं त असां माना बेहसियत इंसान ॿिए जे कहिड़ो असां फ़ाइदो ॿिए खे ॾिनो। छो जो दुनिया में ॿिनि क़िस्म जा माण्हू आहिनि। हिकिड़ो इहो हूंदा आहिनि त जेके चवंदा आहिनि असां ॿिए मां फ़ाइदो कीअं वठूं, ऐं हिकिड़ा वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि ॿिए खे फ़ाइदो कीअं ॾियूं। त हाणे तव्हां ते चॉइस तव्हांजी आहे, तव्हां कहिड़नि माण्हुनि में तव्हांजी शनाख़त हुजणु खपे ऐं तव्हां पंहिंजी लेगेसी कहिड़ी था छॾे वञो। तव्हां ॾींदड़नि मां था पंहिंजी रखो शनाख़त या वठंदड़नि मां वठो था। त मां सम्झां थो त हर इंसान खे जेकॾहिं तव्हां ॿियो कुझु न त पंहिंजी हिकिड़ी मुस्कुराहट सां बि, पंहिंजे सुठे एटीट्यूड सां, रवैये सां बि तव्हां मां पंहिंजो कंट्रीब्यूट करे सघो था। बिल्कुलु ईअं आहे। नंढा कदम आहिनि, वॾा कदम त पोइ था खणी सघनि। पंहिंजो जीअं मूं चयो त नंढा कदम खणी बि तव्हां सोसाइटी में पंहिंजो
पंहिंजे हिसे जो चवंदा न त वॾा वॾा माण्हू बि जॾहिं वेझे खां ॾिसबा आहिनि त ॾाढा नंढा हूंदा आहिनि बिल्कुलु ऐं जिन जे लाइ नंढो चयो वेंदो आहे त पोइ ख़बर पवंदी आहे त हक़ीक़त में ॾाढा वॾा माण्हू आहिनि। अच्छा, किताब जो जेको साथ आहे उहो इंसान खे केतिरो ज़ीम बणाए थो, छो त जीअं तव्हां ॻाल्हि कई त उन रीडिंग खां हटजंदा वञूं पिया, स्क्रीन टाइम वधंदो वञे पियो, थोरो तव्हां पंहिंजो बि मिसाल ॾिजो त किताब सां जेका बुक सां कनेक्टिविटी आहे उहा इंसान खे केतिरो पाइदार बणाए थी हक़ीक़त में। किताब हिकिड़ो बहितरीनु दोस्त आहे ऐं उहो हर वक़्तु तव्हां सां गॾु मौजूदु आहे, तव्हांखे इज़ीली अवेलेबल आहे, केॾी महिल बि तव्हां उनखे पढ़ी सघो था ऐं उन में मुख़्तलिफ़ तव्हांखे दुनिया जूं मालूमात मुख़्तलिफ़ जीअं मिसाल माण्हुनि जूं बायोग्राफीज़ आहिनि उन्हनि मां तव्हांखे सबक़ मिलनि था, लर्निंग थिए थी ऐं उहो डिपेंड करे थो तव्हांजो पंहिंजो इंट्रस्ट कहिड़नि किताबनि में आहे। हर माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी चॉइस आहे, के फिक्शन पढ़नि था, के नॉन फिक्शन पढ़नि था, के शाइरी पढ़नि था। त जेको मुंहिंजो घणो हूंदो आहे त मां वरी डेवलपमेंट जे हवाले सां या बायोग्राफीज़ में तारीख़ में जी बायोग्राफीज़ में मुंहिंजो इंट्रस्ट रहियो आहे ऐं उन हवाले सां मां सम्झां थो त सिंधीअ में सिंधी हिकिड़ी रिच ॿोली आहे असांजी ऐं अॼु बि उन में मां सम्झां थो त पाकिस्तान में सभ खां वधीक किताब सिंधी ॿोलीअ में शाया थियनि था, जेका हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे ऐं किताब वॾे पैमाने ते छपजनि था ऐं उहे ज़ारा सेल बि थियनि था। हाणे असां वटि जेके मुख़्तलिफ़ मेला थियनि था उन में किताबनि जी एग्ज़िबिशन थिए थी, किताबनि जा स्टॉल लॻनि था, त हाणे किताब पढ़ण जो या ख़रीद करण जो रुझान वधियो आहे। पर साॻे वक़्तु हिकिड़ो ॿियो बि असां वटि रुझान आहे, उहो इहो आहे त माण्हू इहो एक्सपेक्ट कनि था त जेको राइटर आहे उहो जेको किताब छपाए थो उहो वरी असांखे मुफ़्त में बि कापी ॾिए, एज़ाज़ी कापी। इहो एज़ाज़ी कापी वारो जेको कल्चर आहे इनखे ख़तमु करिणो पवंदो ऐं जीअं असां मूं ॾिठो आहे त असां पंहिंजो पिज़्ज़ा ते या जंक फूड ते त 1000 रुपया ख़र्च कंदासीं, पर किताब ते 1000 रुपया ख़र्च करण में किताब ते 1000 रुपया ख़र्च करण में 10 दफ़ा सोचींदा आहियूं। त मां सम्झां थो जेसीं ताईं तव्हां हाणे छाकाणि त काग़ज़ महांगो थींदो थो वञे, किताब जी छपाई महांगी थींदी थी वञे, त उन हवाले सां जेकॾहिं राइटर्स खे तव्हां इनकरेज करणु चाहियो था त पंहिंजे हर साल हर महीने पंहिंजी आमदनी मां कुझु पैसा जेको आहे सो इन्हनि किताबनि ते ख़र्च कयूं ऐं उहो ख़रीद करे पढ़ूं। नासिर साहब, हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि पुछणु चाहींदमि मां ज़रूरु। हिकिड़ो त तव्हांजो स्केड्यूल ॾाढो बिज़ी रहे थो, उन मां कीअं टाइम कढो था लिखण जो टाइम, छो त लिखण जे लाइ मूंखे लॻे थो ॾाढो तव्हांखे जेको आहे न रिलैक्स थी करे विहणो पवंदो आहे। लिखण लाइ ज़रूरी आहे त पहिरीं तव्हांखे घणो पढ़णो पवे थो, नो डाउट। पढ़ण जे लाइ ऐं पढ़ण जे लाइ इहो आहे त जीअं मूं चयो त मां पंहिंजो अख़बार हुजे या किताब हुजे उहो तव्हां ऑफिस में या जिते बि तव्हांखे टाइम मिले ट्रेवल में बि तव्हां पढ़ी सघो था ऐं उन जे लाइ ज़ारा तव्हांखे ऐं ॿी जीअं तव्हां चयो त ज़ारा एनवायरमेंट बि खपे ऐं पीस ऑफ माइंड बि खपे। इहे सभु फैक्टर्स आहिनि ज़ारा जेको तव्हांखे लिखण जे लाइ। ऐं ॿी असल ॻाल्हि आहे तव्हांखे का इंस्पिरेशन या मोटिवेशन हुजे त जीअं हाणे अॼुकल्ह ही हले पियो असांजो दरिया जो मसइलो, इंडस रिवर जो मसइलो, कैनाल्स जो मसइलो, त इन में बि काफ़ी जेके आहिनि दोस्त लिखनि पिया। मुंहिंजा बि हिन में कुझु आर्टिकल्स अंग्रेज़ी में सिंधी में छपिया आहिनि डेल्टा जे हवाले सां, इंडस रिवर जे हवाले सां, कैनाल्स जे इशू ते। त इहे जेके ॿरंदड़ मसइला आहिनि इहे बि माण्हूअ खे मोटिवेट कनि था त तव्हां हिननि ते कलम खणो, पंहिंजो आवाज़ उथारियो। बिल्कुलु बिल्कुलु। अच्छा, ज़िंदगी में जेकॾहिं मोटिवेशन जी ॻाल्हि कयो था त उत्साह केरु रहियो आहे, मोटिवेशन किथां मिली, ज़िंदगी में को अहिड़ो इंसानु हूंदो आहे जंहिं जहिड़ो इंसानु थियणु चाहींदो आहे? मुंहिंजो सभ खां वॾी इंस्पिरेशन मुंहिंजो मामो हो, डॉक्टर ख़ान मोहम्मद पवार, ऐं उहो पाण हिकिड़ो सेल्फ मेड माण्हू हो ऐं ॿारहाड़ी मां निकितो ऐं उन पंहिंजी सुञाणप पाण ठाही ऐं हुन सिंध खे तमामु हुनखे वॾा हिकिड़ा पायोनियरिंग कम कयईं ऐं हुनखे एज़ाज़ आहे त सिंध यूनिवर्सिटी में हुन मास कम्युनिकेशन शुबे जो बुनियादु 1977 में विधो ऐं अॼु उहो माशाअल्लाह हिकिड़ो वॾो इंस्टीट्यूट जो दर्जो हासिलु कयो आहे। ऐं मां सम्झां थो इहो सदक़े जारिया आहे। जेसीं ताईं इहे ॿार हितां निकिरंदा रहंदा, पढ़ंदा रहंदा, इहो जेको सवाबु आहे उन्हनि सभिनी खे ऐं ख़ासि करे जेके ज़ारा फाउंडर हो ख़ान मोहम्मद साहब, त उनखे इहो सदक़े जारिया सवाबु मिलंदो रहंदो। इन खां अलावा हुन पंहिंजो सिंध ग्रेजुएट एसोसिएशन में कमु कयो ऐं तनज़ीम जे हवाले सां ॻोठ सुधार संगत हिकिड़ी पंहिंजी वॾी तहरीक थी आई, रिसाला मैगज़ीन कढणु ऐं इल्म जो अदब हुजे, सहावत हुजे, मुख़्तलिफ़ शोबनि में हुन पंहिंजा निशान छॾिया आहिनि। त वधीक इंस्पिरेशन उहा मिली। उन सां गॾोगॾु असांजे साथ में, असांजी तनज़ीम में या न सॼे साथ में साईं कलंदर शाह लखियारी साहिबु असां सां गॾु हो, उहो बि असांजे लाइ इंस्पिरेशन हो। त अहिड़ा माण्हू मां सम्झां थो हाणे असांजे सोसाइटी में घटि थींदा पिया वञनि, नापे थींदा पिया वञनि। जीअं असां चवंदा आहियूं न स्पीशीज़, थ्रेटेंड स्पीशीज़, त अहिड़े नमूने सां अहिड़ा जेके इंसान आहिनि
जीअं जोयो साहिबु आहे, डॉक्टर नबी उशबलोच साहिबु आहे, इहे असांजा रोल मॉडल आहिनि त जिन सोसाइटी लाइ बेलोस थी कमु कयो। त मां सम्झां थो त असांजे नौजवाननि खे बि असांखे इन्हनि हीरोज़ खे उजागर करिणो आहे, उन्हनि ताईं पहुचाइणो आहे त इन्हनि माण्हुनि कीअं घटि वसीलनि ते बिना वसीलनि जे कमु कयो, ॾुखियनि हालतुनि में कमु कयो। हाणे त असां वटि सहूलियतूं बि आहिनि, वसीला बि आहिनि, पर उहो जज़्बो न आहे, तंहिं करे उहो जज़्बो जेको आहे उहो असांखे ॼाणणो पवंदो। बिल्कुलु बिल्कुलु। मदद साहिबु, तव्हां खां बि पुछंदासीं, इंस्पिरेशन कहिड़ी पर्सनैलिटीज़ हुयूं? मूंखे शुरू खां वठी मुंहिंजी नेचर रही आहे, मां बुज़ुर्गनि जेके सीनियर्स आहिनि उन्हनि सां घणो मां वेझे रहियो आहियां, उन्हनि खां घणो जेको हासिलु कयो आहे, उन्हनि वॾी रहनुमाई कई आहे, उन्हनि जे तजुर्बे मां मूं फ़ाइदो बि हासिलु कयो आहे। पहिरियां त लोकली ॻाल्हि पियो कयां, पोइ वरी जॾहिं अॻिते असां यूनिवर्सिटी में आयासीं त वरी बुक्स पढ़ियासीं, पोइ हिस्टोरियन्स पढ़ियासीं असां त भई माओ ज़ेडुंग हेॾो वॾो कीअं इनकलाब आंदो, छा हुन कयो, या अहिड़ियूं ॿियूं मूवमेंट्स काफ़ी पढ़ियूंसीं, उन मां असांखे जज़्बो वधंदो वियो ऐं चयोसीं त असांखे बि करिणो आहे। ऐं असां जेको जिथे माना 4 कलाक स्टडी हुई यूनिवर्सिटी में न, ईअं सम्झो 12 कलाक असां स्टडी कई। टाइम ॾिनो उन वक़्त में ॿियूं एक्टिविटीज़ कोन्हे, उन वक़्त में मोबाइल जो एॾो असांजी ज़िंदगी में जेको आहे न उहो टाइम वठण वारी का शइ कोन हुई। सो अच्छा, हिन स्क्रीन टाइम जे करे बि तव्हांखे लॻे थो त असांजा काफ़ी सारा अहिड़ा अहम कम रहिजी वेंदा आहिनि, ईअं आहे? उहे मुंहिंजो अटेंशन जेको आहे, तव्हांजो ध्यानु जेको आहे उहो डाइवर्ट थिए थो। डाइवर्ट थिए थो। उनजी हिकिड़ी कास्ट आहे ज़ाहिरा, त तव्हां कीअं छा अॻे हुई इंफॉर्मेशन डेफिसिट, इंफॉर्मेशन जी खोट हुई, हाणे आहे इंफॉर्मेशन फ्लड, हाणे ॿोॾ आहे। हाणे तव्हां कहिड़ी इंफॉर्मेशन माना तव्हां वठणु चाहियो था या वधीक एक्सप्लोर करणु चाहियो था, त हाणे हर वक़्तु तव्हां जेॾी महिल तव्हां खोलियो था त सॼी दुनिया तव्हांजे हथनि में आहे, फिंगर टिप्स ते आहे। तव्हांखे मुख़्तलिफ़ पंहिंजो मीडिया जा पंहिंजो इंफॉर्मेशन अचे थी, नोटिफाई थियनि था, वाह हीउ इवेंट थियो आहे, इंसिडेंट थियो आहे, त ज़ाहिर तव्हांजो फोकस जेको आहे अटेंशन आहे उहो डाइवर्ट थिए थो। इहो हिन सॼी दुनिया में हाणे इहो हिकिड़ो चैलेंज आहे त कीअं जीअं मूं चयो न प्रोफेशनल लाइफ हुजे या पर्सनल लाइफ हुजे, उन में तव्हां पंहिंजो अटेंशन स्पेन जेको आहे उनखे कीअं फोकस कयो ऐं पंहिंजो जेको असुलु कमु आहे उहो बि कंदो। फोकस करणु हिन वक़्तु वॾो चैलेंज आहे, वॾो चैलेंज आहे। ॾिठो हूंदो त जेको मेन मौज़ू हले थो न, त मीडिया बि उहो ज़्यादातर शेयर करे थो। बिल्कुलु बिल्कुलु अहिड़ो को सिस्टम रखियो वियो आहे ऐप में, अव्हांखे मुसलसल उन ई हवाले सां पोस्ट इंफॉर्मेशन जहिड़ो तव्हां मौज़ू चाहियो था न, बार बार अव्हांजी नज़र मां उहे। सही, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही चई रहिया आहियो। नासिर साहिबु, पंहिंजे लाइ वक़्तु कढणु ॾुखियो हूंदो आहे? ज़ाहिर आहे, जेको जीअं मूं चयो न प्रोफेशनल लाइफ हुजे, पर्सनल लाइफ हुजे ऐं फैमिली हुजे, वरी सोशल लाइफ हुजे, त उन लाइ कोशिशि त कबी आहे त सभिनी पासे माण्हू निभाए, पर उनजे बावजूदि फैमिली जो टाइम फैमिली जो आहे, पंहिंजे लाइ टाइम कढणु ॾाढो, उहो त हा बिल्कुलु, उहो अञा वधीक ॾुखियो आहे। जी बिल्कुलु। इंसान जी ज़िंदगी में जेके बि हालात आहिनि, हालतूं, सिचुएशन्स, इंसान खे केतिरो सेखारनि थियूं? ज़ाहिर हर वक़्तु इंसानु सिखे थो ऐं पंहिंजो चैलेंजिस ज़िंदगी में आहिनि। ज़ाहिर आहे की ज़िंदगी एॾी स्मूथ न आहे ऐं हर माण्हू मुख़्तलिफ़ मरहलनि मां, जीअं तव्हां चयो त उहो गुज़रे थो, उन में चैलेंजिस बि आहिनि, डिफिकल्टीज़ बि आहिनि, पर तव्हां जेको मां चवंदो आहियां त पंहिंजे करे इंटेंशन जेको आहे, नियत उहा साफ़ु हुजे ऐं तव्हांजो जेको कोर्स आहे, मक़सदु आहे, उहो जेकर वाज़े आहे त पोइ उन में कुदरती तौर ते बि तव्हांखे हेल्प थिए थी, उन में सवलाई थिए थी, सणाई थिए थी। अच्छा सर, वरी नेचर ते जेको अहम टॉपिक अॼु जे प्रोग्राम में रहियो, उन ते मां ज़रूरु वापसि अचणु चाहींदसि। असां जेकॾहिं प्लांट्स जी ॻाल्हि कयूं था, ऐं काफ़ी सारा असां वटि प्रोजेक्ट्स बि ईंदा आहिनि न, वणकारी त कई वेंदी आहे, पर नर्चरिंग उन हिसाब सां पोस्ट केयर न थींदी आहे, पोस्ट प्लांटेशन। जी जी, असां वटि ऑफिशियली त 2 प्लांटेशन सीज़न आहिनि, हिकिड़ो मॉनसून में थींदी आहे सरकारी तौर प्लांटेशन, ऐं ॿी स्प्रिंग में थींदी आहे। हाणे स्प्रिंग में मूंखे ख़बर न आहे हिन साल थी या न थी, पर मॉनसून में ऑफिशियली थींदी आहे ऐं स्प्रिंग थींदी आहे। त हिकिड़ो त उहो आहे त वण लॻाइणु रुॻो न आहे, उनजी पोस्ट प्लांटेशन जेका केयर आहे उहा बि करणु खपे। ऐं उनजे लाइ ज़ाहिर आहे त असांखे जेकी मूं चयो न हिकिड़ो हर माण्हू एडॉप्ट ट्री एडॉप्ट करे त हीउ वणु जेको मां लॻायां थो, इनखे मैच्योर थियण ताईं मां इनखे नज़रदारी कंदुसि, इनखे ओवरसी कंदुसि, इनखे पाणी ॾींदुसि ऐं उनखे ज़ाहिर आहे जानवरनि खां बचाइणो आहे, प्रोटेक्शन बि ॾियणी आहे, त जीअं उहे अञा नंढी उन में अर्ली एज में ई जेको आहे सो जानवर ख़तमु न थी वञनि, त उन हवाले सां बि असांखे कमु करिणो पवंदो। ऐं जेको तव्हां चयो त पोस्ट प्लांटेशन तमामु अहम आहे ऐं उन में एनवायरमेंटल कंडीशन्स बि आहिनि, त
त तव्हां उनखे प्रॉपर मॉइस्चर मिले, ठीकु आहे, ऐं उनखे एनवायरमेंटल कंडीशन मिलनि जीअं उहो ग्रो करे सघे। ऐं उन में ख़ासि करे असांखे जेके स्पीशीज़ आहिनि वणनि जूं उन्हनि ते बि असांखे फोकस करणु खपे त असांजो जेके मक़ामी देसी वणनि जूं क़िस्म आहिनि, स्पीशीज़ आहिनि, उन्हनि खे असां प्रमोट कयूं। जेके असांजा धारिया वण आहिनि ॿ ख़ासि करे असां वटि प्रमोट थियनि था, हिकिड़ो कोनोकार्पस ऐं ॿियो बेद मुश्क। इहे असांजूं इंडिजिनस स्पीशीज़ न आहिनि। असां वटि बेशुमार असांजा मक़ामी देसी वणनि जा क़िस्म आहिनि, जंहिंमें कंडी आहे, बबर आहे, निम आहे, ठीकु आहे, इन्हनि खे असां प्रमोट कयूं। टाली आहे, जेके असांजा इंडिजिनस वण आहिनि। हाणे उन में असांजो निम जेको अथव इहो प्रोविंशियल ट्री अथव, ऑफिशियली सिंध जो ऑफिशियल ट्री आहे निम जो वणु, पर उनखे असां प्रमोट नथा कयूं। असां जिते किथे कोनोकार्पस ऐं बेद मुश्क था लॻायूं, छाकाणि त उहो तकिड़ो ग्रोथ करे थो, उनजी माना पाणी घटि ॾियण सां थी थो वञे। त मां सम्झां थो त जेके असांजा मक़ामी वण आहिनि उहे इन्वायरमेंट जे हवाले सां, बायोडाइवर्सिटी जे हवाले सां वधीक कंट्रीब्यूट कनि था। ऐं असांजा वण ज़ाहिर आहे धरतीअ जा उन्हनि खे लंग्स बि चऊं था, फिफड़ आहिनि। ऐं छाकाणि त जेका एयर पोल्यूशन आहे उहा तमामु घणी वधे पई, उनजे करे असांजी जेका हेल्थ जी कास्ट आहे उन करे बीमारियूं वधनि पियूं। ऐं उहो ई असल में जेका ॻाल्हि थी त तवाज़ुन असां बिगाड़ियो आहे, जेको नेचर ऐं जेका ह्यूमन पॉपुलेशन आहे उनजे विच में, नतीजे में इहो जेको तवाज़ुन टुटण जे करे ई सभु असांजा मसइला असां ॾिसूं पिया वधनि पिया। त उनखे असांखे बहितर करणो। हा, बायोडाइवर्सिटी खे तव्हां सुठे तरीक़े सां पढ़ंदा रहिया आहियो। केतिरे टाइम में ही चेंजिस जेको आहे सो ॾिठियूं आहिनि तव्हांजो एक्सपीरियंस? घणो करे त ही असां वटि जॾहिं सनती इनकलाब आयो या जेको ग्रीन रिवोल्यूशन आयो उन खां पोइ असां वटि आयूं आहिनि। ठीकु आहे, त सनती इनकलाब में या ग्रीन रिवोल्यूशन में इहो ई आयो त बाबा जेका बि ज़मीन आहे उनखे असां वधि खां वधि कतब आणियूं एग्रीकल्चर में, उनखे मैक्ज़िमम जेको आहे सो उन मां आउटपुट वठूं, उन मां फ़ाइदो हासिलु कयूं। त उहा ज़ाहिर आहे फॉरेस्ट नेचर उनखे तबाह करे असां उहो कन्वर्ट करे उनखे कयो आहे। त उनजे करे जेको सॼो तवाज़ुन हो, जेका असांजी बायोडाइवर्सिटी खे असां लॉस करे तबाह करे असां उहा कास्ट पे कई आहे। त टेम्पररी तौर ते त असांखे फ़ाइदो थियो, एग्रीकल्चर ग्रोथ थी ऐं प्रोडक्शन बि वधी, पर जेको तवाज़ुन हो नेचर जो, जेको असां मुख़्तलिफ़ स्पीशीज़, छाकाणि त तव्हां ॾिसो सिंध में अंग्रेज़नि जेके पंहिंजो गज़ेटर्स ठाहिया आहिनि या जेके डॉक्यूमेंट कयूं आहिनि असां वटि स्पीशीज़, चाहे उहे प्लांट्स जूं हुजनि या जानवरनि जूं हुजनि या पखी पखड़नि जूं हुजनि, त हाणे उनखे ॾिसूं था त उहे सिर्फ़ु उन्हनि किताबनि में मिलनि थियूं। ग्राउंड ते उन्हनि स्पीशीज़ में तव्हांखे तमामु घटि उहे नायाब थी वियूं आहिनि। ठीकु आहे, असां वटि हिकिड़ो ई नेशनल पार्क आहे, खीरथर नेशनल पार्क। ठीकु आहे, जंहिंखे असां चऊं था त इहो हैबिटाट आहे मुख़्तलिफ़ वाइल्ड लाइफ जो, जंगली जीवत जो। ठीकु आहे, त इन हवाले सां असां वटि को एॾो, ऐं अॻे जीअं मूं चयो त कचेरा ॿेला बि ख़तमु थी विया आहिनि, त अॻे इहे गेम रिज़र्व्स हूंदा हुआ, मुख़्तलिफ़ असांजूं स्पीशीज़ हुयूं, त उहे हाणे ख़तमु थी वियूं आहिनि। त उन हवाले सां असांखे जीअं बायोडाइवर्सिटी जे हवाले सां बि असांजी हिकिड़ी नेशनल लेवल ते ऐं आलमी लेवल ते कमिटमेंट आहे त असां बायोडाइवर्सिटी जो तहफ़ुज़ कंदासीं ऐं उनखे बचाईंदासीं। त उन हवाले सां बि असांखे इन्हनि पार्क्स जे हवाले सां ऐं इन्हनि गेम रिज़र्व जे हवाले सां जेके प्रोटेक्टेड एरियाज़ आहिनि उनखे असांखे तहफ़ुज़ करण लाइ कमु करणो पवंदो। सही। अच्छा नासिर साहब, हिन वक़्तु जेकॾहिं दरिया ते नज़र पवे थी त उहे वारीअ जा तह नज़र अचनि था, नंढड़ा नंढड़ा हिकिड़ा वहिकरा नज़र अचनि था, बुक जेतिरो किथे को पाणी नज़र अचे थो। पाणी जेकॾहिं टाइमली असांखे न मिलियो त अञा केतिरो असांखे भोगणो पवंदो? ज़ाहिर असांजी ॾिसो ॿ टे शयूं आहिनि। हिकिड़ो त असांजी ज़रई मईशत आहे, ठीकु आहे, ऐं असांजो जेको समाजी ढांचो आहे, सोशल स्ट्रक्चर आहे, ऐं इकोलॉजिकल स्ट्रक्चर आहे, जेको माहौलियाती निज़ाम आहे, ऐं ॿियो मां सम्झां थो सिंधु दरिया सां असांजो हिकिड़ो रूहानी रिश्तो बि आहे, हिकिड़ो स्पिरिचुअल कनेक्शन बि आहे। नो डाउट। त हीअ असांजी जेका बि सिंधु असांजूं रीतूं रस्मूं, असांजी सकाफ़त, उहा सिंधु दरिया सां गॾियल आहे। त असांजी न सिर्फ़ु असांखे मुआशी नुक़सानु थींदो, माहौलियाती नुक़सानु थींदो, ऐं असांजो समाजी जेको आहे स्ट्रक्चर उन में बि ॾिसो था त तव्हां पंहिंजो प्रॉब्लम्स थियनि था, मसइला थियनि था। ऐं जीअं मूं चयो त ज़राअत लाइ पाणी कोन्हे को, चौपाए मार लाइ पाणी कोन्हे, इंसानी आबादी लाइ पाणी कोन्हे को, ठीकु आहे, ॿियनि शयुनि लाइ त परे परे हाणे पीअण जे पाणी लाइ बि हिकिड़ो त सिंधु दरिया जेको आहे सो जेकॾहिं असां ईअं ई वारी उॾामंद ॾिसूं था, ख़ासि करे कोटड़ी डाउन स्ट्रीम खां हेठि, या हाणे त रुगो डेल्टा जी सूरत हाल आहे, पर हाणे मां सम्झां थो गुड्डू हुजे या सखर बैराज हुजे, सभिनी टिनी बैराज ते जेका पाणी जी शॉर्टेज आहे
ऐं उन में असांजो तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त जेका असांजी इंडस डॉल्फिन आहे जी हा अंधी ॿुलण जी उहा हिकिड़ो असांजो यूनिक एंडेमिक स्पीशी आहे हा उहा अंधी ॿुलण बि पंहिंजी बका जी जंग विड़ी रही आहे सही बिल्कुलु पलो सही पलो असां वटि ख़तमु थी सही वियो अच्छा आहे ही टॉपिक ॾाढो ख़ूबसूरत टॉपिक आहे ॾाढो सुठो टॉपिक आहे जेतिरो ॻाल्हाइजे हिन ते हिन वक़्तु त उहो तमामु असांखे न टाइम जी घुर्ज आहे पर ख़ैर वक़्त जी घड़ी वधीक इजाज़त न थी ॾियनि लास्ट में तव्हां खां मां मैसेज वठंदमि छा मैसेज हूंदो नासिर साहिबु तव्हांजो मैसेज मुंहिंजो इहो ई आहे त असां पंहिंजो हिकिड़ो त नेचर खे रिस्पेक्ट कयूं ऐं जेके फितरत जा उसूल आहिनि उन्हनि जी पासदारी कयूं ऐं जेकॾहिं फितरत खे असां अवॉइड कंदासीं या नेचर खे रिस्पेक्ट न ॾींदासीं त पोइ नेचर रिएक्ट कंदी तंहिंजे करे असां सभिनी खे ऐं ख़ासि करे ईंदड़ नसुल खे पंहिंजी फितरत सां दोस्ती करणी पवंदी ऐं माहौल दोस्त जेके सरगर्मियूं आहिनि उन्हनि खे असांखे प्रमोट करणो बहितरीनु तमामु सुठो तव्हांजो मैसेज थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम ऐं तव्हां खां बि मां पुछणु चाहींदमि लास्ट में तव्हांजो जेको मैसेज आहे तमामु व्यूवर्स ताईं पहुचाइणु चाहींदासीं जी 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 बिल्कुलु बिल्कुलु पंवर साहिबु सही ॻाल्हि कई त नेचर जे अगेंस्ट जेके कमु थियनि था उहे असांखे ख़तमु करणा पवंदा उन खां अलावा हालात ॾिसी करे असांखे माना डबल कमु करणो पवंदो जिथे असां 8 कलाक कमु कयूं था न उते असांखे 12 कलाक कमु करणो पवंदो तॾहिं ख़ुशहाली अची सघे थी ऐं कंहिं बि कम में असां बि न सम्झूं कहिड़ो बि दुनिया जो कारोबार कमु हुजे हिते अलमियो इहो आहे त असांजा पढ़िया लिखिया नौजवान चवंदा असां हार पोइ छो कयूं ॿाहिरि में PhD होल्डर हार पोइ कनि था माना को कमु नंढो न आहे ॾाढो ख़ूबसूरत तव्हांजो मैसेज असांजे तमामु व्यूवर्स ताईं पहुतो ही कोशिशूं सुबुह मेहराणियूं जेके हूंदियूं आहिनि मुर्तज़ा मजबूर साहिब जूं हूंदियूं आहिनि लास्ट में पुछणु चाहींदसि सुबुह मेहराण अव्हांखे कीअं लॻंदो आहे अॼु सुबुह मेहराण जहिड़ो नालो आहे न सुबुह मेहराण वाक़ई सॼी सिंध इन सुबुह मेहराण सां बहके थी हर माण्हू हिनखे पसंदि करे थो ऐं सुबुह मेहराण जा जेकी बि एक्टिविटीज़ आहिनि तालीमी माहौल हुजनि सिंध जे इशूज़ जे हवाले सां हुजनि या दुनिया जे इशूज़ जे हवाले सां हुजनि वॾो किरदारु अदा कयो आहे ऐं सुठो हिकिड़ो नालो बि थैंक यू सो मच तव्हांजा एतिरा ख़ूबसूरत लफ़्ज़ सुबुह मेहराण जे लाइ लास्ट में कॉमेंट्स ज़रूरु वठंदा आहियूं नासिर साहिबु सुबुह मेहराण जूं कोशिशूं पूरो क्रेडिट असांजे डायरेक्टर साहिबु ॾे वेंदो आहे मुर्तज़ा मजबूर साहिबु हर हिकु शइ ते नज़रदानी कंदा आहिनि सो उन्हनि जी हिकिड़ी वॾी कॉन्ट्रीब्यूशन आहे ऐं तमामु हिकिड़े डिघे टाइम खां सुबुह मेहराण माशाल्लाह हलंदो रहे पियो तव्हांखे सुबुह मेहराण कीअं लॻंदो आहे हिकिड़ो त असांजी मुर्तज़ा साहिब जी महिरबानी जंहिं सिंधीअ में चवंदा आहिनि इश्क खे शहबाज़ जी मोहबत ई मिड़िया त हीउ रोज़ु हिकिड़ो मेड़ो मचाए थो ऐं हिकिड़ो ख़ासि करे जेको तव्हांजो सेट आहे उन में जेके एनवायरमेंट जा रंग आहिनि नेचर जा रंग आहिनि उहे बि ॾाढा ख़ूबसूरत लॻनि था ऐं इहो उन मां ज़ाहिर करे थो त तव्हांजो प्रोग्राम ऐं ॿियो हिकिड़ो एनवायरमेंट फ्रेंडली या माहौल दोस्त प्रोग्राम खणी अचूं छाकाणि त हिते गुल बि आहिनि इहे रिफ्लेक्ट कनि था त असां नेचर लवर आहियूं ऐं नेचर सां असां प्यारु कयूं था मोहबत कयूं था ऐं तव्हांजो जेको पंहिंजो स्टूडियो आहे उन में बि इहे कलर्स जेके नेचर जा इहे रिफ्लेक्ट कनि था त तव्हां थैंक यू सो मच सर थैंक यू सो मच तव्हांजे ख़ूबसूरत लफ़्ज़नि जा थोराइता आहियूं ॿिन्हिनि महिमाननि जे वक़्तु ॾियण जा थोराइता आहियूं व्यूवर्स वक़्तु जो घड़ी मां पहिरीं चई चुकसि त बिल्कुलु बि वधीक इजाज़त नथी ॾियनि मसइला थींदा आहिनि पर मूंखे लॻंदो आहे त मसइला इन जे लाइ थींदा आहिनि त उन्हनि खे सॉल्व कयो वञे रिसॉल्व कयो वञे जेको सिंध में बरंदड़ मसइलो स्टिल आहे पाणीअ जो नोटिफिकेशन सभिनीनि जे साम्हूं आयो उनखे ठीकु आहे मुलतवी कयो वियो आहे हींअर 12 बजे खां पोइ सिखर में बि कॉन्फ्रेंस रखी वई आहे वकील बिरादरी जी त उतां जो बि जेके फ़ैसिला हूंदा उहे अव्हां हीअं सभिनीनि जे साम्हूं ईंदा वधीक उन्हनि जी प्लानिंग साम्हूं ईंदियूं पंहिंजी ज़िंदगी जे तमामु अहम मक़सदनि जे पोयां यकीनन अव्हां बि हूंदव पंहिंजा कम उन दिलि जी सचाई सां कंदा रहो इनशाअल्लाह अल्लाह तबारक व तआला अव्हां सभिनीनि खे पंहिंजी मंज़िलूं ज़रूरु नसीब कंदो मूंखे ॾींदो इजाज़त मुंहिंजी इंटायर टीम खे ॾींदो इजाज़त मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ॾींदो इजाज़त अल्लाह निगहबान